पर छा साइंसूं बि के गुझूं थींदियूं आहिनि। साइंस जंहिंखे पाण चऊं था त सुजाॻी आणे थी, साइंस उहा जेका माण्हू खे रोशनी ॾिए थी, साइंस उहा जंहिंखां असीं पोइ सॼी दुनिया खे सम्झणु शुरू कयूं था ऐं साइंस जे उन नज़रियनि खे सम्झण खां पोइ असां पंहिंजी ज़िंदगी जे बाबति पंहिंजे रवैयनि खे तब्दील कयूं था। छा इहा बि शइ गुझी थी सघे थी। सभ खां ज़रूरी इहा शइ आहे त असीं रुॻो इहे साइंसूं न जेके यूनिवर्सिटियुनि जे अंदरि पढ़ायूं थियूं वञनि, जिन खे साइंस जो नालो ॾिनो वियो आहे उन्हनि खे पढ़ूं, पर उन जे अंदरि तमामु घणी शइ इन शइ जी ज़रूरत आहे त असां उन्हनि शयुनि खे पढ़ूं जेके शयूं राज़नि में रखियूं आहिनि। कापरनिकस सही चवे थो कोन थो चवे, गिलेलो सही चवे थो कोन थो चवे, टालमी सही चवे थो कोन थो चवे। बाइबल खे खोलियो ऐं उनखे पढ़ो, जेकॾहिं चवे थो उन बाइबल जे अंदरि उहा ॻाल्हि ॿोल लिखियलु आहे त पोइ सही आहे, न त पोइ धरती जेका गोल कान्हे। इन क़िस्म जी शइ जेका अवाम खे हक़ीक़ी तौर ते फ़ाइदो ॾेई सघंदड़ हुजे ऐं तमामु सस्ती हुजे, आसानी सां मिली सघंदड़ हुजे, पर जेकॾहिं उनखे जेके दुनिया जे अंदरि सरमाएदार मौजूदु आहिनि, सरमाएकार मौजूदु आहिनि, जिन उन ते अरबें खरबें ऐं पदमें रुपया इन्वेस्टमेंट करे छॾी आहे ऐं एतिरे ई पैसा ॿीण ऐं चवण ऐं पंजूण ऐं अठूण ऐं सऊण ते कमाइनि था पिया, उहे चाहींदा त इहा टेक्नोलॉजी आम थिए, इहा साइंस आम थिए, या उहा कोशिशि कंदा त उनखे पंहिंजे तरफ़ आणीनि, पर जेकॾहिं पंहिंजे तरफ़ न आणियोसि त को न को गुंडो ऐं दहशतगर्द मोकिले उनखे मारे छॾींदा। त सरमाएकार जी जेका हदबंदी आहे उहा उन सां लाॻापियल आहे त उनखे उहा साइंस खपे थी जेका उनखे मुनाफ़ो ॾिए। रियासत खे उहा साइंस खपे थी जेका उनजे रियासत जे कार वहिंवार खे हलाए सघे, रियासत खे वधीक सघो ऐं ताक़तवर करे सघे। उनखां वधीक उनखे साइंस क़ाबिल क़बूल कान्हे। त पोइ सुप्रीम कोर्ट खे आख़िर कहिड़ी ज़रूरत पई हुई जो उन चयो त साइंस रेडियो जो तख़लीक़ कंदड़ मार्कोनी न आहे पर मार्कोनी चोर आहे, जेको फ़ैसिलो आयो हुयो 1943 जे अंदरि, बल्कि उन इहो चयो त रेडियो जो असुल जेको ख़ालिक़ आहे उहो निकोला टेस्ला आहे। निकोला टेस्ला छाकाणि जो हिकिड़ी ग़रीब माउ जो पुटु हुयो ऐं उन सॼी उमिरि ईअं ई गुज़ारी, उनखां पोइ जा साल बि उन ई गुज़ारिया। हुन चयो त आउं हिकिड़ो तोहफ़ो ॾियणु थो चाहियां पंहिंजी माउ जे नाले सां, उहो इहो आहे त सॼी दुनिया खे आउं हिकिड़ी फ्री एनर्जी ॾियणु थो चाहियां। चवनि था जेको रूस आहे, उन रूस जे ख़िलाफ़ु जेके इंतिहाई घणा हमला थिया नज़रियाती सतह जा, उन्हनि जे अंदरि ब्रिज़न्स की वियो। उन 72 जे अंदरि इहा ॻाल्हि कई त हाणे जेको दौरु आहे उहो दौरु तब्दील थी चुको आहे। हाणे जेको दौरु आहे उहो स्पेस टेक्नोलॉजी जो आहे ऐं उन स्पेस टेक्नोलॉजी जे ज़रिए सां ई दुनिया अॻियां फतह करे सघिबी। ऐं गॾोगॾु हीउ जेको दौरु आहे उहो मौसमनि जी तब्दीली जो दौरु आहे। ईंदड़ कुझु ॾहाका आहिनि, उहे ॾहाका कहिड़े क़िस्म जा आहिनि? उहे ॾहाका उहे मौसमी तौर ते गर्मीअ जा ॾहाका आहिनि, जिन जे करे दुनिया जे अंदरि आफ़तूं ईंदियूं। बर्तानिया जे अंदरि सैलाब आयो, जेको चयो थो वञे उनखां पोइ जेको आहे उहो सैलाब कोन आयो। तॾहिं जे माण्हुनि दाहूं करणु शुरू कयूं त जेको हीउ सैलाब आयो आहे, असां सम्झूं था त इन सैलाब खां पहिरीं जेका हीअ बरसाति पई, इन बरसाति खां पहिरीं आसमान में हिकिड़े अजीब ऐं ग़रीब क़िस्म जूं उॾामूं हुयूं। 2003 जे अंदरि जेके बर्तानिया जा रिकॉर्ड डिक्लासिफाई थिया, उन्हनि जे अंदरि चयो वियो त हीउ असांजो फलाणो कुझु मंसूबो हुयो जंहिंजो तजुर्बो कयो वियो। 1967 में वियतनाम जे अंदरि मुसलसल अमरीका खे जेका शिकस्त थी वेठे, उनखां पोइ अमरीका मसनूई तरीक़े सां मॉनसून खे 45 ॾींहंनि ताईं वधाए छॾियो। उहो इहो रिकॉर्ड आहे जेको अमरीका जो चैनल आहे, जेको CIA जे रिकॉर्ड जेके पधरा थी वेंदा हलिया आहिनि उन्हनि ते फिल्मूं ठाहींदो आहे, उनजे हवाले सां उहा ॻाल्हि ॿोल करे पियो। 2003 में चीन सरकारी सतह ते ऐलान कयो त असां ॾे 2005 में ओलंपिक्स गेम्स वेठियूं थियनि। उन्हनि ओलंपिक्स गेम्स में असां छा कंदासीं, जो छाकाणि जो उहे गेम्स थियनि वेठियूं गर्मीअ जे महीने में ऐं ठीकु ठाक गर्मी हूंदी, उन जे करे असां बंदोबस्तु कयो आहे त बीजिंग जे अंदरि शहर जे अंदरि का बि गर्मी न थिए। ॿियो हुन ऐलान कयो, उहो इन ऐलान कयो 2009 में, शायदि सितंबर जे महीने जो, जंहिंजे अंदरि हुन चयो त अक्टूबर जी 1 या 2 तारीख़ ते चीन जे फलाणे शहर, उन जे अंदरि शहर सॼे जे मथां बर्फ़ पवंदी ऐं जेका 1.5 सदीअ खां पोइ बर्फ़ पवण वारी आहे, पर असीं अॻु में तव्हांखे ॿुधायूं था त उहा बर्फ़ कुदरती न पर मसनूई टेक्नोलॉजी जे करे थिए पई। साइंस जे इन राज़नि खे पधिरे करण में चाइना उहो पहिरियों आहे जंहिं अॻु में चयो त असीं इन क़िस्म जी शइ करण वारा आहियूं। त ब्रिज़न्स्की जॾहिं हुनखे बयानु करे थो, उहो चए थो प्यूटन अजायूं रड़ियूं करे थो,
उहा प्यूटन खे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे त जेका टेक्नोलॉजी रूस वटि आहे ऐं जेका टेक्नोलॉजी असां वटि आहे हुन जा मीज़ाइल असांजे लाइ नाकार आहिनि ऐं असांजा मीज़ाइल हुननि जे लाइ नाकार आहिनि। जंहिंमें हू चवनि था त हुननि वटि उहा टेक्नोलॉजी मौजूदु आहे जंहिंजे ज़रिए सां जेकॾहिं इन क़िस्म जा रेज़ इस्तेमालु कया विया त उहो जेको सदर आहे उहो सदर पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो। जापान जे अंदरि ज़िलज़िलो आयो हुयो। उन जापान जे अंदरि ज़िलज़िले जे दौरान हिकिड़ी शइ जेका असां उहा ज़ाहिर थी, कुझु माण्हुनि उते ई कंस्पायरेसी थ्योरी ॾियणु शुरू कयूं त इहो ज़िलज़िलो हथरादू आहे, इहो ज़िलज़िलो कुदरती कोन आयो, हथरादू आयो। हिते ॿ नाला आहिनि जेके इंतहाई अहम आहिनि, जिन जूं जेके चङियूं ख़ासियूं बयान ॻाल्हियूं ॿोलियूं उते असांखे मिलनि थियूं जेके इन ज़िलज़िले खां 4 साल पहिरीं खां वठी आहिनि। उन इंटरव्यू कयो वेठे प्राइवेटाइज़ेशन जे मिनिस्टर जापान जे हैज़र कर्नाटका खां, त उन ॻाल्हि कई त ही तव्हां छो सॼी प्रॉपर्टी आस्ते आस्ते जेका असां विकिणो वेठा ऐं उहा विकिणो यूरोप जे माण्हुनि खे वेठा, उहो छो वेठा विकिणो? त उन जे जवाब में हुन चयो त मूंखे ऑफ द रिकॉर्ड हुन ॻाल्हि कई, उहा ऑफ द रिकॉर्ड हुन ॻाल्हि कई त असांखे अर्थक्वेक मशीन जूं धमकियूं मिलियूं आहिनि। हींअर जेके कुझु शयूं असां वटि थियूं आहिनि, तव्हां पाण कुझु शयूं रुगो सोचणु शुरू कयो, थी सघे त इतफ़ाक़ हुजे, पर जेकॾहिं वाक़ई बि इन क़िस्म जी गुझी साइंस आहे पोइ असीं अमलेट कोन आहियूं। असांखे जांचण जी ज़रूरत कान्हे, असांखे इन सभिनी शयुनि खे पढ़ण जी ज़रूरत कान्हे, त असीं इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसूं ऐं जांचियूं ऐं पोइ जेकॾहिं महसूसु कयूं था। वर्ड रन ऑन वाटर, जंहिं ते तव्हांखे उहा समूरी तहक़ीक़ मिलंदी जेका पाणीअ ते कई वई आहे, त पाणी एज़ ए फ्यूल जी हैसियत में, ॿारण जी हैसियत में उनखे कीअं इस्तेमालु करे सघिजे थो। 1977 जे अंदरि जंहिं साइंटिस्ट पहिरियों दफ़ो न्यूयॉर्क जे अंदरि पेटेंट्स रजिस्टर कराया, जंहिं पाणी ते कार हलाई हुई, उन जे बदिले में चवे थो त मूं इन ख़्वाहिश सां उहे पेटेंट्स रजिस्टर कराया हुआ त अरबें डॉलरनि जो तेल हर साल अमेरिका ख़रीद करे थो ॿियनि मुल्कनि सां। आउं उनखे इन क़िस्म जो फ्यूल ॾियां जो उन जे ज़रिए सां पाण इहे एतिरा पैसा बची पवंदा। उन जे नतीजे में मूंखे छा मिलियो? उन जे नतीजे में मूंखे मिलियो त जापान ऐं यूरोप जे कंहिं मुल्क में ट्रेवल न करे सघंदे। अमेरिका जंहिं 1967 जे अंदरि मॉनसून खे वधायो हुयो वियतनाम जे अंदरि, उन लाइ मुमकिन कोन्हे त हिननि सभिनी इलाइक़नि जे अंदरि बरसातूं करे विझे। उन लाइ मुमकिन कोन्हे कि हींअर शयूं रिकॉर्ड ज़ाहिर ऐं पधरा थिया आहिनि उन जे अंदरि इहा शइ ज़ाहिर कान त जेके उतरनि इलाइक़नि जे अंदरि ज़िलज़िलो आयो उन खां पोइ उन पंहिंजा एजेंट मोकिले छॾिया। कहिड़ो मसइलो आहे त उन इलाइक़े जे अंदरि ज़िलज़िलो पैदा कनि, या अलाही कुझु शयूं जेके इन ते सॼी दुनिया जा जेके इन सां लाॻापियल माण्हू आहिनि उहे सोच वीचार कनि था त छा ही इतफ़ाक़ आहे त हिकु साल जे अंदरि जेके असां बम्बई जे अंदरि बरसाति पवे थी उहो ब्लॉक आहे, वॾो शहर, ॿिए साल जे अंदरि कराची जे अंदरि बरसाति पवे थी उहो ब्लॉक आहे, वरी कुझु सालनि खां पोइ उहा जेका बरसाति आहे उहा बरसाति पवणु शुरू थी वञे हली उतरनि इलाइक़नि में, जेका छॾे जेका इन जहिड़ी बरसाति चए थो कॾहिं कान थी आहे। छा इतफ़ाक़ हुयो या का उन्हनि जी टेक्नोलॉजी जीअं रेज़िस्ट जे करे जेको थियो आहे त 26 ते जेको जहाज़ आहे उहो जहाज़ जबलनि में टकरायो आहे, जेको हू वेठो मुड़ण जे बजाए वञी टकरायो आहे, छा उन जो इफेक्ट त कोन हुयो? कुझु साइंस ते हिकु निगाह अलाए कियूं शयूं आहिनि जेके कुझु हूंदियूं आहिनि, हिकमत जा नुस्ख़ा कुझा हूंदा आहिनि ऐं उहे मटन में पूरा पिया हूंदा आहिनि, हकीम उन ते लॻा पिया हूंदा आहिनि ऐं ॿिए कंहिंखे उहा कऊ ॾस पतो कोन ॾींदा आहिनि। इन जूं खोड़ सारियूं ख़बरूं ॿुधियूं, इहे बि ख़बरूं चारूं ॿुधियूं अथऊं त बाबा जिन कीअं हथ कबा आहिनि, पोइ हुननि जा चिला कीअं काटबा आहिनि, इहे सभई मामला ॻुझा मामला आहिनि, इहे पधरा ऐं ज़ाहिर कोन थींदा। पोइ माण्हू टंग ते हिकिड़े बीहंदे पोइ ख़बर पवंदी त टंग खां मंडो थी वियो। पर छा साइंसूं बि के ॻुझियूं थींदियूं आहिनि? साइंस जंहिंखे पाण चऊं था त सुजाॻी आणे थी, साइंस उहा जेका माण्हू खे रोशनी ॾिए थी, साइंस उहा जंहिंखां असीं पोइ सॼी दुनिया खे सम्झणु शुरू कयूं था ऐं साइंस जे उन नज़रियनि खे सम्झण खां पोइ असां पंहिंजी ज़िंदगी जे बाबति पंहिंजे रवैयनि खे तब्दील कयूं था। छा इहा बि शइ ॻुझी थी सघे थी? इहो हिकिड़ो सुवालु आहे जेको तमामु घणो अहम सुवालु आहे। ऐं कोशिशि कंदुसि त इन सॼे सुवाल खे न फ़क़ति हल कजे, पर गॾोगॾु कुझु साइंसनि सां लाॻापियल कुझु वाक़िया उहे ज़रूरु साम्हूं ते अचनि। छाकाणि जॾहिं असीं कुझु साइंसनि जो ज़िक्र कयूं था त उनजो मतिलबु इहो थिए थो त उन ते के किताब मौजूदु हुजनि, उहे अमल कीअं थियूं कनि। जीअं कल्ह इंतहाई ज़बरदस्त क़िस्म जा लेक्चर जेके थिया आहिनि, जंहिंमें साईं फैज़ मोहम्मद जेको लेक्चर कयो आहे उहो इर्तिक़ाद जेको निज़ाम शमसी ते इल्म आकाश ते जंहिंजो फोकस हुयो, उहो लेक्चर जेको सो आयो आहे, उहे साइंस उहे आहिनि जेके खुलियल किताब वांगुरु आहिनि, जंहिंजा मार्केट जे अंदरि किताब मौजूदु आहिनि, जंहिंखे जेकॾहिं असीं पढ़णु चाहियूं त यूनिवर्सिटी ऐं ॿियनि सभिनी शयुनि में पढ़ी सघूं था।
पर जिन हिननि साइंसुनि जो जेको ज़िक्र आहे इन्हनि जे लाइ असांखे सम्झणो पवंदो त असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं कोशिशूं करणियूं पवंदियूं जो असीं उन्हनि खे सम्झी सघूं। कुझु शयूं जिन जे लाइ अॼु जो जेको दौर आहे उन दौर में सभ खां ज़रूरी इहा शइ आहे त असीं रुॻो इहे साइंसूं न जेके यूनिवर्सिटियुनि जे अंदरि पढ़ायूं थियूं वञनि, जिन खे साइंसिस जो नालो ॾिनो वियो आहे उन्हनि खे पढ़ूं, पर उन जे अंदरि तमामु घणी शइ इन शइ जी ज़रूरत आहे त असां उन्हनि शयुनि खे पढ़ूं जेके शयूं राज़नि में रखियूं आहिनि, जेके पधरियूं न आहिनि कंहिं में। साइंस खे जॾहिं ईंदासीं त असांजी अॼु जेका ज़िंदगी आहे उन सॼी शइ जो दारो मदार तव्हांखे नज़र जेको ईंदो उहो साइंस से ईंदो। हीअ आवाज़ जेकॾहिं वॾो थिए वेठो त उन में तहलीक साइंस ऐं टेक्नोलॉजी सां आहे। कैमरा रिकॉर्ड करे वेठी साइंस ऐं टेक्नोलॉजी, बल्ब पाण लॻो पियो आहे साइंस सां जेको पाण घुमूं फिरूं हर शइ जे अंदरि हिकिड़ो साइंस जो किरदारु असांखे नज़र अचे थो। जेकॾहिं उन शइ खे असीं कढी छॾियूं त पोइ शायदि असां वरी वापसि उन्हनि पथरनि जे दौर में ई महसूसु पंहिंजे पाण खे कंदासीं या उन माण्हू वांगुरु महसूसु कंदासीं जेको जंगलनि में रहनि था, उहो असीं महसूसु कंदासीं। तंहिंजे करे इंसानी ज़िंदगीअ ते साइंस जो तमामु वॾो हिकिड़ो किरदारु आहे। हिकिड़ो किताबु हुयो जेको चाइना में लिखियो वियो हुयो, उन जे लेखक जो नालो मूंखे ख़बर न आहे, पर उन जे किताब जो नालो हो अगेंस्ट मेथड, जेको अॼु खां मूं 10-15 साल पहिरीं पढ़ियो, जंहिंजे अंदरि हुन हिकिड़ी शइ लिखी हुई जेका तमामु घणी, जंहिं मूंखे हिकिड़े ॿिए गस तरफ़ वठी वञणु शुरू कयो। उन चयो त हिकिड़ो दौर हुयो जंहिं दौर जे अंदरि तव्हांखे साबित करण जे लाइ ज़रूरी हुयो त तव्हां पंहिंजे पाण खे साबित कयो तव्हां ख़ुदि ख़ुदा आहियो, तव्हां देवता आहियो, तव्हां ख़ुदा आहियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे साबित कयो त इहे आहियो त दुनिया तव्हांखे क़बूल ईंदी, न त कान क़बूल ईंदी। जीअं पोलीक्रेट अची फेसाकोरट जंहिं ॿेट सां तालुक रखंदो हुयो उन ते कब्ज़ो कयो त पोइ तकरीर कंदे चयईं त मूं जेको आहे फलाणे ज़्यूस देवता जे पुट जो पुटु आहियां। हाणे या सां जेकॾहिं मुक़ाबिलो करे सघो था त पोइ असुल में तव्हांखे ज़्यूस देवता सां मुक़ाबिलो करणो पवंदो, उन सां इंसान जी सघ पुॼी नथी सघे। हिकिड़ो दौर तब्दील थो थिए, ॿिए दौर जे अंदरि वरी मज़हबी किताबनि इन शइ जी जेका सा अची जॻह वलाए रही आहे त कापरनिकस सही चवे थो कोन थो चवे, गिलेलो सही चवे थो कोन थो चवे, टालमी सही चवे थो कोन थो चवे। बाइबल खे खोलियो ऐं उनखे पढ़ो, जेकॾहिं चवे थो उन बाइबल जे अंदरि उहा ॻाल्हि ॿोल लिखियलु आहे त पोइ सही आहे, न त पोइ धरती जेका गोल कान्हे। हिकिड़ो उहो जेको दौर गुज़रियो आहे जंहिंजे अंदरि मज़हबी किताबनि खे उहा हैसियत हासिल थी वई। अॼु जो जेको दौर आहे उन जे अंदरि हिकिड़ी शइ अञा ॿी जनम वरितो आहे। शइ सही आहे या कान्हे, उनजो दारो मदार कंहिं ते आहे, कंहिंखां असीं पुछंदासीं वञी। जवाबु आहे लेबोरेटरी जी टेस्ट, साइंस जो नज़रियो। कहिड़े साइंस जे नज़रिए सां उहा भेट में अचे थी। जेकॾहिं उहा भेट में अचे थी त असां जंहिं सोच जा माण्हू आहियूं, असां जंहिं मकतबे फ़िक्र जा माण्हू आहियूं, असीं चवंदासीं हा इहा ॻाल्हि सही आहे, छाकाणि साइंस हुनखे क़बूले वेठी। जेका ॻाल्हि लेबोरेटरी मां प्रूफ थी वई, अहिड़ी दुनिया सॼी हुनखे मञींदी। बाबा लेबोरेटरी मां शइ प्रूफ आहे, केरु इनकार करे? माण्हू भले वेठो सवा कसम खणे, पर DNA टे साबित करे छॾियो आहे हीउ पुटु फलाणे जो न फलाणो आहे। भले उहे कसम हिकिड़े पासे हुजनि, क़ुर ते शयूं हुजनि, गीता ते शयूं हुजनि, पर दुनिया उनखे क़बूल ईंदी कान, दुनिया उन DNA रिपोर्ट खे क़बूल ईंदी। यानी मज़हबनि जी जॻह ते जेका कॾहिं जेका जॻह हुई उहा ख़ुदि ख़ुदानि जी हुई, पोइ उहा मज़हबनि जी हुई, पोइ मज़हबी मुल्हनि जी उहा जेके जॻह हुई, उहा आस्ते 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 हाणे अची उहा साइंस खे असीं उहा सिखूं था। उन जा रवायती जेके इदारा आहिनि उहे कहिड़ा? उहे आहिनि स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियुनि में पढ़ाईंदड़ प्रोफेसर, या जेके साइंसदान जिन खे रियासतुनि क़बूलियो हुजे, साइंसुनि जूं काउंसिलूं, या साइंस सां लाॻापियल सरकारनि जा रियासतुनि जा ठाहियल इदारा। इहे सभई उहे रवायती इदारा आहिनि जिन जे ज़रिए सां असीं साइंस खे पढ़ूं बि था, साइंस खे सम्झूं बि था, ऐं जेकॾहिं को मुंझारो थिए थो त असीं वरी उन तरफ़ वञणु शुरू करे था छॾियूं। इहे उहे शयूं आहिनि जिन जो असां सां जेको आहे उहो सिधे जो सिधो जेको तहलीक आहे। यानी साइंस जे बाबति सम्झण जा जेके रवायती तरीक़ेकार आहिनि, उन्हनि खे उन रवायती इदारनि खे जेकॾहिं असीं वञी ॾिसंदासीं त उहे उन्हनि खे कंहिंजी सपोर्ट मौजूदु आहे? जवाबु आहे त रियासत जी। जेकॾहिं रियासत कंहिं मामले में न चाहींदी हुजे त इहा ॼाण अवाम खे मिले, त पोइ छा इहे इदारा ॾींदा? इहो मुमकिन आहे? इहो त नामुमकिन आहे। यानी असां जंहिंखे सभ खां वधीक अख़्तियारी सम्झूं था, उहा अख़्तियारी ओतिरी आहे जेतिरी सरकार सां लाॻापियल आहे, जेतिरी फ़ौज सां लाॻापियल आहे, या इन क़िस्म जी शइ जेका अवाम खे हक़ीक़ी तौर ते फ़ाइदो ॾेई सघंदड़ हुजे
ऐं तमामु सस्ती हुजे, आसानी सां मिली सघंदड़ हुजे, पर जेकॾहिं उनखे जेके दुनिया जे अंदरि सरमाएदार मौजूदु आहिनि, सरमाएकार मौजूदु आहिनि, जिन उन ते अरबे खरबे ऐं पदमे रुपया इन्वेस्टमेंट करे छॾी आहे ऐं एतिरे ई पैसा ॿीण ऐं चवण ऐं पंजूण ऐं अठूण ऐं सौण ते कमाइनि था पिया, उहे चाहींदा त इहा टेक्नोलॉजी आम थिए, इहा साइंस आम थिए, या उहा कोशिशि कंदा त उनखे पंहिंजे तरफ़ आणीनि, पर जेकॾहिं पंहिंजे तरफ़ न आणियोसि त को न को गुंडो ऐं दहशतगर्द मोकिले उनखे मारे छॾींदा। यानी इन क़िस्म जी जेका साइंस जेका हुननि जे मफ़ादनि जे मुख़ालिफ़ आहे, ऐं साइंसदान वटि का हिन क़िस्म जूं जेके इनक़लाबी पार्टियूं हूंदियूं आहिनि जेके हुनजी सपोर्टूं कंदियूं, उहो त अकेलो माण्हू हूंदो आहे। साइंसदान जॾहिं बि कमु कंदो आहे, तव्हां ॾिसो त उहो माण्हुनि सां मिलंदड़, उन्हनि सां कचहरियूं कंदड़ कोन हूंदो आहे, उहो अकेलो पंहिंजे पर में वेठो रिसर्च कंदो आहे। कंहिंखे ख़बर त इनखे ज़हर जी जेका असां इंजेक्शन हणी मारे छॾियूं, दवाऊं जेके उन खाधियूं उहे दवाऊं न हुयूं, उन्हनि जे अंदरि ज़हर मिलियल हुयो, मारे छॾियूंसि, कंहिंखे का ख़बर जेका असां नथी पवे। तंहिंजे करे असां हिकिड़ो जेको पासो आहे उहो जॾहिं असीं उन तरफ़ वञूं था ऐं सोचण जी कोशिशि कयूं था त असांखे इन क़िस्म जूं हदबंदियूं नज़र अचनि थियूं त सरमाएकार जी जेका हदबंदी आहे उहा उन सां लाॻापियल आहे त उनखे उहा साइंस खपे थी जेका उनखे मुनाफ़ो ॾे, रियासत खे उहा साइंस खपे थी जेका उनजे रियासत जे कार वहिंवार खे हलाए सघे, रियासत खे वधीक सघो ऐं ताक़तवर करे सघे, उनखां वधीक उनखे साइंस क़ाबिल क़बूल कान्हे। छा पोइ जेके ही साइंसूं असांजे साम्हूं आयूं आहिनि उहे ई काफ़ी आहिनि? उहे ई असीं चऊं त इहे सभ खां वधीक बहितरीनु साइंसूं आहिनि ऐं जीअं जीअं तरक़ी थींदी थी वञे तीअं तीअं ॾिसो त आसे आसे उहे सभु शयूं असांजे साम्हूं अचनि पियूं? जवाबु आहे त न। इन क़िस्म जी जेका असीं चयूं था त जेका शइ साइंस में अचे वेठी, साइंसदान जेका ईजाद कई आहे, सरमाएदार दुनिया उनखे खुली दिलि सां क़बूले थी, ईअं कोन्हे। उनखे सभ खां वधीक पहिरीं अज़ीम आहे उहो पंहिंजो मफ़ाद आहे। इन सॼी शइ खे ॾिसण जे लाइ कुझु पाण वाक़िअनि खे ॾिसण जी कोशिशि कंदासीं त उहे वाक़िआ जेके से कहिड़ा थिया। मूंखे केरु ॿुधाईंदो तव्हां मां त रेडियो कंहिं ईजाद कयो हुयो? मार्कोनी जेको सो कयो। इहो साॻियो सुवालु जेकॾहिं आउं वञा ऐं अमेरिका जी कंहिं यूनिवर्सिटी जेका फिज़िक्स सां लाॻापियल हुजे उन खां वञी सुवालु पुछां त रेडियो कंहिं ईजाद कयो, उहो चवंदो मार्कोनी। पर छा वाकई मार्कोनी रेडियो ईजाद कयो हुयो? पर सुप्रीम कोर्ट 1943 में सुप्रीम कोर्ट ऑफ अमेरिका हिकिड़ो अजीब ऐं ग़रीब क़िस्म जो फ़ैसिलो ॾिनो, जेको असां जॾहिं सभई सॼी दुनिया चवे थी मार्कोनी आहे त पोइ ऐं असांजे किताबनि में लिखियलु आहे, फिज़िक्स जे किताबनि में लिखियो पियो आहे अमेरिका, कैनेडा, यूरोप, उन सां छाकाणि असां पंहिंजी साइंस खे वरी भेटींदा आहियूं वञी उन्हनि सां। उन्हनि सभिनी जे इदारनि जे अंदरि जेकॾहिं किताब मौजूदु आहिनि, उन्हनि जे अंदरि जेकॾहिं इहा शइ लिखी पई आहे त पोइ सुप्रीम कोर्ट खे आख़िर कहिड़ी ज़रूरत पई हुई जो उन चयो त साइंस रेडियो जो तख़लीक़ कंदड़ मार्कोनी न आहे पर मार्कोनी चोर आहे। जेको फ़ैसिलो आयो हुयो 1943 जे अंदरि, बल्कि उन इहो चयो त रेडियो जो असुल जेको ख़ालिक़ आहे उहो निकोला टेस्ला आहे। इहो उहो फ़ैसिलो आहे जेको फ़ैसिलो असांखे अलाही कनि मामलनि ते सोचण ते मजबूर करे थो त हिकिड़े पासे अमेरिका जी सुप्रीम कोर्ट आहे, उनजो डिसीजन आहे, ऐं उन खां पोइ को बि अहिड़ो डिसीजन कोन आयो आहे जंहिं उन सॼे फ़ैसिले खे रिवर्स कयो हुजे, जंहिं चयो हुजे त न मार्कोनी जेको सो कोन्हे, मार्कोनी आहे, निकोला टेस्ला कोन्हे। इन क़िस्म जो को बि फ़ैसिलो कोन्हे, इन क़िस्म जी का बि ॻाल्हि ॿोल कान आई आहे। उन खां पोइ बि असांजे सॼी दुनिया जे समूरनि निसाबी किताबनि जे अंदरि आख़िर छो रेडियो जो जेको ख़ालिक़ आहे उहो मार्कोनी लिखियो थो वञे। उन जा जॾहिं पेरा खणजनि था त उन खां पोइ अलाए किन शयुनि जी जेका ख़बर पवे। अॼु जेका इन क़िस्म जी सोच पैदा थी आहे उनखे 10 साल चवनि था थियनि था, जो दुनिया जे अंदरि कुझु माण्हुनि इन ते सोचणु शुरू कयो आहे त छा रवायती जेका साइंस आहे जेका असीं पढ़ूं वेठा ऐं उहा पढ़ूं वेठा सरमाएदारनि जे इदारनि मां ऐं सरकार जे इदारनि मां, छा रुगो उहा ई साइंस आहे या उन खां अलावा बि साइंस हुआ? मार्कोनी उहो माण्हू हुयो जंहिंखे 1909 में नोबल प्राइज़ ॾिनो वियो। हिकिड़ी वॾी तहक़ीक़ हुई जंहिंखे रोकण जे लाइ मार्कोनी खे आंदो वियो हुयो। मार्कोनी खे ईअं सम्झो त मार्कोनी खे ॿिए पासां इम्पोर्ट कयो वियो हुयो त कीअं सॼी तहक़ीक़ खे रोके सघिजे। अॼु जेकॾहिं जीपी मॉर्गन जे नाले सां तव्हां अमेरिका में सर्च कंदो ऐं उन कंपनीज़ में सर्च कंदो त उहे अमेरिका जे वॾनि कंपनियुनि मां हिकिड़ी आहे जीपी मॉर्गन कंपनी। ऐं जेको मार्कोनी हुयो उनखे पहिरियों दफ़ो अमेरिका जे अंदरि इंट्रोड्यूस कराइण, उनजो तारीफ़ कराइण ऐं गॾोगॾु उन सां इहो तय करणु, जेके हाणे इन क़िस्म जूं जेको अशियूं लिखत में अचनि वेठियूं त उनखे इहो तूं परेशान न थी, तूं हिते ईंदे त असीं तोखे तमामु घणी अहमियत ॾींदासीं।
जंहिंखे पहिरीं अचण शर्त नोबल प्राइज़ जेको सो ॾिनो वियो, उन खां सवाइ उनखे तमामु घणी अहमियत ॾिनी वई, वॾा हुन जा प्रोग्राम कराया विया ऐं 1915 जे अंदरि हुन हिकिड़ी अहम स्टेटमेंट ॾिनी हुई, बयानु ॾिनो हुयो। उहो बयानु हुनजे तहक़ीक़नि सां लाॻापियल हुयो, पर उहो हिकिड़ो सॼो ड्रामो हुयो। उहो हिकिड़ी वॾी तहक़ीक़ खे रोकण ऐं उन तरफ़ माण्हू सोचण कनि, इन खे रोकण जे लाइ इन क़िस्म जी शइ कई वई। उहो कहिड़ो हुयो त हुन चयो त मूं रेडियो ते बे इंतिहा तहक़ीक़ कई आहे, रेडियो जी जेके लहरूं आहिनि उन्हनि ते मूं बे इंतिहा तहक़ीक़ कई आहे ऐं उन सॼी तहक़ीक़ मां आउं हतमी तौर ते इन नतीजे ते पहुतो आहियां त हिनखे मवासिलात जे लाइ, हिक ॿिए सां राब्ते जे लाइ त इस्तेमालु करे सघिजे थो, पर इन शइ खे कॾहिं बि बिजली या ॿी कंहिं शइ जे लाइ इस्तेमालु नथो करे सघिजे। यानी वायरलेस ते का बिजली थिए उन जे लाइ इस्तेमालु कजे इन क़िस्म जी का बि जेका शइ करे, जंहिंखे करे ई नथो सघिजे। हाणे जॾहिं असीं इहा शइ पढ़ूं था त आख़िर जंहिंजा पोइ जॾहिं पेरा खुलिया आहिनि त उन खां पोइ इन क़िस्म जी शइ ख़बर पई आहे त निकोला टेस्ला जो जॾहिं ज़िक्र सुप्रीम कोर्ट कयो आहे त उहो माण्हू बुनियादी तौर ते कहिड़े क़िस्म जो हुयो, जॾहिं उनखे माण्हू पढ़णु शुरू करे थो त उन माण्हू जे बाबति चयो थो वञे त इहो माण्हू उहो हुयो जंहिं जूं 1450 खां वधीक ईजादूं हुयूं। पर अमेरिका जो जेको इदारो आहे जेको ईजादनि खे रजिस्टर्ड कंदो आहे, उन में चवंदा 700 खां वधीक उन्हनि जूं रजिस्टर्ड जेके से ईजादूं आहिनि। एॾो वॾो माण्हू जंहिंजो एॾो वॾो किरदारु हुयो, उहो किथे बि तव्हांखे रवायती जेके बि असांजा इदारा आहिनि उनजे टेक्स्ट में उन माण्हू जो नालो ई कोन मिलंदो। उनजो नालो इन करे हज़फ़ कयो वियो आहे जो उहो जीपी मार्गन, जंहिं उन खां पोइ जेको जीपी मार्गन हिकिड़े पासे इंतिहाई वॾो अमीर माण्हू हुयो, ॿिए पासे उहो अमरीकी नेवी जो माण्हू हुयो, टे पासे उन जो जेको बिज़नेस हुयो उहो बिज़नेस हुयो न्यूयॉर्क जे अंदरि 1880 खां वठी 1900 जे कुझु ॾहाकनि ताईं बिजलीअ खे मुहैया करणु। तारूं हुन जूं हूंदियूं हुयूं, पोइ साइंसदान वेठा तजुर्बा कंदा हुआ, पोइ साइंसदान तजुर्बा करे पोइ बिजली जेका ठाहींदा हुआ विकिणंदा हुआ, पोइ वरी पंहिंजनि तारुनि जे ज़रिए सां पहुचाईंदो हुयो ऐं वॾो मुनाफ़ो पाण रखी खाईंदो हुयो। जीअं हिते हट वाणिया कंदा आहिनि, जीअं माण्हू जेको आहे उहो पुठियूं हिकिड़ा पोखींदा आहिनि ऐं वरी उहो पाण वटि पैसा पाण वटि उन्हनि खां ख़रीदे ॿिए पासे विकिणी ऐं वधीक मुनाफ़ो कमाईंदा आहिनि। हुनजो जेको कमु हुयो उन सां लाॻापे में कमु हुयो। शुरूआती ॾाके ते हिननि ॿिन्ही जे विच में हिकिड़ो मुआहिदो थियो। उहो मुआहिदो इहो हुयो, तूं मूंखे पैसा ॾींदे त आउं तहक़ीक़ कंदुसि। जंहिंजे अंदरि हिननि जे विच जो जेको मुआहिदो आहे, उन मुआहिदे खां पोइ हुन अमरा जॾहिं तहक़ीक़ करणु शुरू कई त हू छाकाणि जो हिकिड़नि चयो थो वञे त 1870 ऐं 80 जे दौरान जेके करंट जा रवायती तरीक़ेकार, जंहिंखे हींअर 2 खां 3 चया था वञनि, उहे 36 खां वधीक तरीक़ेकार हुया जिन ते साइंसदान सोच वेठे कई, जांच करण जी कोशिश वेठे कयूं त उहे कहिड़े नमूने सां असांखे मिली सघनि था। उन सॼे पासे ते जांच कंदे कंदे हू इन सतह ते पहुतो हुयो जो हुन बिजलीअ खे वायरलेस नमूने सां, यानी हितां खां वठी असांखे बल्ब स्टार्ट करिणो आहे, तार जी ज़रूरत ई कान्हे, असां हितां बटन दॿाईंदासीं त उहो स्टार्ट थी वेंदो। न फ़क़ति इहो, पर हुन इन सतह ताईं उन जूं लहरूं जेके से ईजाद जेके से दरियाफ़्त करे वरितियूं हुयूं, जेके हितां खां जेकॾहिं अमेरिका में बटन ॿारिजे त उन जे ज़रिए सां उहा शइ उते ॿरी वेंदी हली। इन क़िस्म जूं शयूं जिन खे वरी 1988 जे अंदरि एरिक डॉलरेट नाले हिकिड़ो साइंसदान आहे, जंहिं हिकिड़े साइंसदाननि जी कॉन्फ्रेंस कोठाई आहे, उन जे अंदरि जेके से उहे सभु ॻाल्हियूं हुन अची पेश कयूं ऐं दोहिरायूं। हुन चयो त इहो माण्हू इन क़िस्म जो हुयो जंहिं इन क़िस्म जा तजुर्बा जेके से कया, जेके रेडियो सां फ़क़ति इहो कोन हुयो त को बिजली जे ज़रिए सां शयूं करे सघजनि थियूं। इहो हिकिड़ो नंढो मामिलो हुयो जंहिंसां यानी तारनि जो निज़ाम सॼो ख़तमु थी वञे हलियो, पर हुन साइंसदान जा जेके ॿिया कम हुया उहे तमामु घणा हुया। 1998 में हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई, 1898 में हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, जंहिंजे अंदरि हुन प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ॻाल्हि जेका सा कई त मूं कामयाबु तजुर्बो करे वरितो आहे वायरलेस बिजली जो। 1898 में हुन जी लेबॉर्ट्री खे तबाह कयो वियो। उन खां पोइ ॿी लेबॉर्ट्री हुई जेका 1901 में हुनजी तबाह कई हुई। टी लेबॉर्ट्री 1903 जे अंदरि तबाह कई वई, जेका अमरीकी नेवी जी मदद सां ठाही वई हुई, जंहिंजे अंदरि जॾहिं उन जा तफ़सील पढ़जनि था ऐं उन ते जेके लिखियल तमामु थोरा किताबनि जॾहिं उनखे पढ़ण जी कोशिशि कजे थी त 1903 जे दौरान हिन हिकिड़ो नओं तजुर्बो कयो हुयो ऐं उन जे दौरान हू कामयाबु थी चुको हुयो त सिधो ज़मीन जे कशिश शकल मां कीअं बिजली ठाहे सघे, ज़मीन जी कशिश शकल खे कीअं इस्तेमालु ठाहे उहा बिजली कजे, जेको हुन
तोहफ़ो ॾियण ते चाहियो। निकोला टेस्ला छाकाणि जो हिकिड़ी ग़रीब माउ जो पुटु हुयो ऐं हुन सॼी उमिरि ईअं ई गुज़ारी, उन खां पोइ जा साल बि उन ई गुज़ारिया। हुन चयो त आउं हिकिड़ो तोहफ़ो ॾियण थो चाहियां पंहिंजी माउ जे नाले सां, उहो इहो आहे सॼी दुनिया खे आउं हिकिड़ी फ्री एनर्जी ॾियण थो चाहियां। उहा लेबॉर्ट्री हुनजी 1903 वारी जेका लेबॉर्ट्री आहे उनखे तबाह कयो। हिकिड़ो किताबु लिखियलु आहे जेको किताबु आहे त सीक्रेट साइंस एंड सीक्रेट टेक्नोलॉजी ऑफ कोल्ड वॉर, जेरी वेस्लोटोस उनजो लिखियलु आहे, जंहिं तमामु घणा उनजे अंदरि हवाला ॾिना आहिनि निकोला टेस्ला जा, उन दौर सां लाॻापियल ॿियनि साइंसदाननि जा। उनजे अंदरि हुन हिकिड़े संदसि भाइटे जो हिकिड़ो ज़िक्र कयो आहे। उहो हुयो त उहो ख़ुदि नेवी जो माण्हू हुयो। उहो उन खां 1908 जे अंदरि अची मुलाक़ात कई हुई। उन ते ज़िक्र खां पहिरीं जेकर अॼु बि तव्हां इंटरनेट ते वञी गूगल में लिखंदो टेस्लियन कार जे नाले सां, निकोला टेस्ला हुनजो नालो आहे। हाणे जेकर तव्हां हुनखे टेस्लियन कार जे नाले सां जॾहिं हुनजो ज़िक्र कंदो त तव्हांखे निकिरी ईंदी जेका हिननि गुज़िरियल 5-6 सालनि जे अंदरि अमेरिका जे अंदरि इंट्रोड्यूस कराई आहे। उहा कार कहिड़ी आहे? उहा कार बिजलीअ ते हले थी। हिकु दफ़ो तव्हां हुनखे चार्ज कयो, उहा 350 किलोमीटर कढी थी वञे, ऐं उन खां पोइ वरी उनजे अंदरि जेका इंजण लॻल आहे तव्हां वरी उहो तेल ते वेठा लाहियो। वरी जिते तव्हांखे ज़रूरत पवे थी राति जो तव्हां हुनखे वरी चार्ज करे छॾियो। आख़िर हुनखे नालो रखण जी ज़रूरत छो पई? उहा तॾहिं थी ॻाल्हि सम्झ में अचे जॾहिं असां हिन जे भाइटे सां जेका हिन जी कचहरी कयल आहे उहा असांजे साम्हूं अचे। संदसि भाइटियो लिखे थो, जंहिंजी कॉपी कई आहे जेरी वेस्लोटोस, त चाचो मुआरो छाकाणि जो उन्हनि जूं लेबॉर्ट्रियूं तबाह थी चुकियूं हुयूं ऐं उहो पंहिंजी अकेलाई वारी जेका असां हिकिड़ो बाग़ हुयो उनजे अंदरि ई जेको रहंदो हुयो, उनजे अंदरि ई नंढा नंढा जेके से कमु कंदो हुयो। घणो हाणे ॻाल्हाईंदो कोन हुयो, आम शयूं प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए सां मंज़र आम ते कोन आणींदो हुयो। पर हुन सां जॾहिं मुंहिंजी कचहरी थी पई त आउं हुन खां सुवाल पुछंदो हुयुसि, छाकाणि जो मूं हुन खां सम्झण ते चाहियो, मूं हुन खां ॼाण ते वठणु चाहियो। त हुन तमामु थोरा मूंखे जवाब पिया ॾिना। हुन चए पियो मूं हाणे वॾियूं शयूं विसारे छॾियूं। वॾी शइ कहिड़ी हुई? सॼी दुनिया खे तवानाई वेई ॾिजे। चयो मूं विसारे छॾियूं। मूं हाणे नंढड़ियूं नंढड़ियूं शयुनि ते कमु करणु शुरू करे छॾियो। चई पोइ असीं हिकिड़ी जॻह ते पहुतासीं, उतां कार जेका बीठल हुई उन मूंखे चयो, कार जो बानट खोलींदो उनजे अंदरि इंजण हुई कान, बग़ैर इंजण जे जेका उहा कार हुई। ऐं अंदरि जॾहिं वेठो त अंदरि जेको डेस्क बोर्ड आहे इन जे हेठां खां पुराणा पाण जेके रेडिया ॾिठा हूंदा वालनि वारा रेडिया, उहे इन क़िस्म जो जेको डिवाइस लॻल हुयो जंहिंजे अंदरि वैक्यूम ट्यूब लॻल हुया, उनखे हुन सेट करे उन खां पोइ मूंखे चाबी ॾिनी त गाॾी खे स्टार्ट कर। उहे गाॾी हलंदी कान्हे, हिन में इंजण ई कान्हे, किथां हलंदी गाॾी? चई तूं हुनखे स्टार्ट त कर। चई उन खां पोइ मूं गाॾी स्टार्ट कई ऐं उहा गाॾी हलणु शुरू थी वई। ऐं उन खां पोइ हुन चयो त इहा गाॾी 80 माइल जे रफ़्तार सां 1 कलाक में हली सघे। मुंहिंजो हले किथां पई? जी हीअ हले पई जो कशिश शकल मां ही बिजली पाण वेठी ठाहे, ऐं हिन कार जे अंदरि एतिरी हीअ बिजली ठाहे थी जेकर हिन कार खां 3000 किलोमीटर परते को घर आहे त उनखे बि रोशन करे सघे, उनखे बि रोशन करे सघे थी। इन क़िस्म जा तजुर्बा तमामु थोरा जेके हुनजे नाले सां ज़ाहिर थियनि था। हुनजो वरी जेको मंज़र आम ते अचे थो उहो माण्हू 1937 जे दौरान अचे थो, जंहिंखे असीं वेरीफाई करे सघूं था। ही उहे शयूं आहिनि जिन खे असां कोशिशि कयूं था त ॾिसी सघूं। 1937 जे दौरान हुन ॻाल्हि कई त आउं सॼी दुनिया खे हिकिड़ो दिफ़ाई निज़ाम ॾियणु चाहियां थो, जंहिंजे ज़रिए सां मुस्तक़िल तौर ते उन मुल्क खे बचाए सघूं। हुन शर्त कुझु रखिया, उहे शर्त यादि आई आहे। टेक्नोलॉजी हिकु ई टाइम ते उन्हनि वॾनि मुल्कनि खे ॾींदुसि जेके हिन दौर ते पावर हाउसिस करे लेखिया वञनि था। ऐं पोइ हुन हिकिड़ी टाइम ते उहा टेक्नोलॉजी ॾिनी अमेरिका खे, कैनेडा खे, बर्तानिया खे ऐं रूस खे। उन टेक्नोलॉजी जे ज़रिए सां छा हुयो त जहाज़नि जा रुख, जेकॾहिं को मिज़ाइल अचे थो ॿिए मुल्क मां ऐं उहो हिकिड़े मुल्क जी हदनि जे अंदरि अचे थो त उनजा रुख मोड़े सघजनि था। जेकॾहिं को जहाज़ अटैक करणु अचनि था त उन्हनि जहाज़नि जा रुख मोड़े सघजनि था। इन क़िस्म जी जेका टेक्नोलॉजी हुई, जेका सॼी जेका हलंदी हुई उहा लहरुनि जे ज़रिए सां ऑपरेट जेका सघे। 1972 जे अंदरि ब्रज़िन्स्की जो किताब लिखियो जंहिंखे तमामु घणी मोट मिली। ब्रज़िन्स्की उहो माण्हू आहे जंहिंखे चयो थो वञे त अमेरिका जे अंदरि हुकूमतनि खे ठाहिण में ब्रज़िन्स्की जो तमामु घणो किरदारु आहे।
जेका ओबामा जी सरकार आहे उन ओबामा जी सरकार खे बि चवनि था जेका सिक्योरिटी जी टीम आहे इन माण्हू ठाहे ॾिनी आहे। चवनि था जेको रूस आहे उन रूस जे ख़िलाफ़ जेके इंतहाई घणा हमला थिया नज़रियाती सतह जा उन्हनि जे अंदरि ब्रिजन्स कई वियो। उन 72 जे अंदरि इहा ॻाल्हि कई त हाणे जेको दौरु आहे उहो दौरु तब्दील थी चुको आहे। हाणे जेको दौरु आहे उहो स्पेस टेक्नोलॉजी जो आहे ऐं उन स्पेस टेक्नोलॉजी जे ज़रिए सां ई दुनिया अॻियां फतह करे सघिबी। ऐं गॾोगॾु हीउ जेको दौरु आहे उहो मौसमनि जी तब्दीली जो दौरु आहे। छाकाणि जो जेको 1937 जो जेको निज़ाम हुयो उहो निज़ाम जेको उन डिफेंस निज़ाम ॾिनो वेठे उन जे ज़रिए सां फ़क़ति ऐं फ़क़ति जहाज़नि जा रुख ऐं ॿियूं इन क़िस्म जूं शयूं कोन थी मोड़े सघिबियूं, पर गॾोगॾु इन जे ज़रिए सां मौसमनि ते कहिड़ो कंट्रोल करणो हुयो उहे सभु शयूं उन शइ सां लाॻापियल हुयूं। जंहिं ते सभ खां पहिरीं जेको चयो थो वञे त जेको घणो कमु कयो उहो रशियन साइंटिस्ट हुया जिन तमामु घणो कमु कयो, जिन 4 महीननि जे तमामु थोरे जे अंदरि 137 सुवाल ॾियारे मोकिलिया हुआ वापसि निकोला टेस्ला खे। उहो साइंसदान जॾहिं गुज़ारे वियो तॾहिं उनजो ऐलान कयो त हमरा गुज़ारे वियो आहे। साफ़ी बाफ़ी पहुता उन्हनि जेको सो ॾिठो उन खां पोइ ॾिठो वियो त 8 तमामु वॾा जेके दॿा हुआ उन्हनि जे अंदरि कागज़नि खे पुरियो पियो वियो ऐं हुन खां पुछियो त कागज़ केॾां अची इहे हाणे बेकार आहिनि कंहिं क़िस्म जा कोन्हनि, इन खे असीं खणी था वञूं। हिकिड़ो पासो उहो आहे जेको जॾहिं असीं उन्हनि तहक़ीक़ुनि ऐं ॿियनि सभिनी शयुनि खे ॾिसूं था त पोइ असांजे साम्हूं उहो अचे थो। 1977 जे अंदरि इन्वायरमेंट सां लाॻापियल यूनाइटेड नेशन जी हिकिड़ी ट्रीटी मूव थी। उहा इहा थी त फ़ौजी मक़सद जे लाइ या दुश्मनीअ जे मक़सद सां मौसम जे अंदरि तब्दीलियूं नथियूं करे सघजनि, जंहिंखे वरी 1994 में कंहिं ॿिए नाले सां उनखे चयो वियो त इहा अजीब क़िस्म जी शइ हुई जंहिंखे जेको आहे वापसि कयो वियो। पर 1977 जी जेका ट्रीटी आहे उनखे बहितर अंदाज़ में ॾिसी सघिजे थो, छाकाणि जो इहे उहे सभु शयूं आहिनि जिन खे ॾिसण खां पोइ असांखे आहिस्ते आहिस्ते ख़बर पवणु शुरू थिए थी त हीअ जेका असां साम्हूं शयूं ॾिसूं वेठा इहे त आहिनि असांखे कंहिं न कंहिं हवाले सां उहे हुकूमतुनि जे लाइ बेज़र आहिनि, पर हू जेके शयूं आहिनि जेके लिकायूं वयूं आहिनि उहे कहिड़े क़िस्म जूं जेके शयूं आहिनि। इहा ट्रीटी जॾहिं मूव कई वई तव्हां पाण सम्झो था जॾहिं माण्हू पढ़े थो त अॼुकल्ह सम्झे थो त यूनाइटेड नेशन का एतिरी बेवकूफ़ आहे जो का इन क़िस्म जी शइ थी कान हुजे, कंहिं इहा ॻाल्हि कई हुजे, कंहिं दाह कई हुजे, कंहिं रड़ कई हुजे ऐं माण्हू लॻी विया हुजनि ऐं यूनाइटेड नेशन ट्रीटी मूव करे छॾी हुजे जंहिं ते मुल्कनि सयूं कयूं हुजनि। ॿियो न्यू वर्ल्ड ऑर्डर जी हिकिड़ी गजाणी जेका 1987 में थी आहे उनजे प्रेसिडेंट हिकिड़ी ॻाल्हि ॿोल कई। उहा इहा ॻाल्हि कई त जेके ईंदड़ कुझु ॾहाका आहिनि उहे ॾहाका कहिड़े क़िस्म जा आहिनि, उहे ॾहाका उहे मौसमी तौर ते गर्मी जा ॾहाका आहिनि जिन जे करे दुनिया जे अंदरि आफ़तूं ईंदियूं ॾुका। हाणे हार्प जी जेके माण्हू ॻाल्हि ॿोल कंदा उनजे अंदरि छा आहे, उनजे अंदरि त एंटीनाऊं आहिनि, हेॾे त का बि शइ लॻल कान्हे जेका माण्हू चई सघे थो एंटीनाऊं छा थियूं वयूं कनि। एंटीनाउनि जो उहो साॻियो कमु आहे जॾहिं असीं निकोला टेस्ला जे उन सभिनी तहक़ीक़ुनि खे सम्झण जी कोशिशि कयूं था त हुन आहिस्ते आहिस्ते जंहिंखे चइजे थो हाई फ्रीक्वेंसी जा हू लो फ्रीक्वेंसी ते जेके हुन तजुर्बा कया ऐं उन खां पोइ वेरी वेरी लो फ्रीक्वेंसी ते तजुर्बा कया, उन जे ज़रिए सां कहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि। स्पेस जे अंदरि बाज़ार जॾहिं असीं सम्झूं था उहो शायदि को रॉकेटनि सां ऐं मिज़ाइलनि सां सॼो मामिलो आहे ऐं उन सां शयूं आहिनि। जॾहिं स्पेस जो मामिलो आहे उहो हुयो त धरतीअ खां 50 किलोमीटर मथे अहिड़ियूं के तब्दीलियूं कजनि जेके धरती ते असरदार थियनि, इन क़िस्म जूं शयूं कजनि जेके धरतीअ ते असरदार थियनि। हाणे उन जे ज़रिए सां जेका हार्प ते इल्ज़ाम लॻे थो उहो इल्ज़ाम इन शइ जो लॻे थो त इन जे ज़रिए सां उहा उते तब्दीली पई कई वञे जंहिंजे करे हिते मौसमनि जी तब्दीली थिए पई। हिकु पासे यूनाइटेड नेशन इहा मौसमनि जी तब्दीली जी ॻाल्हि ॿोल करे पई, ॿिए पासे जेका आहे उहा इन क़िस्म जी जेका टेक्नोलॉजी आहे इन ते उन क़िस्म जा वधीक शक ऐं शुबा जेके से पधरा जेके से कया पिया वञनि। हाणे 1953 में बर्तानिया जे अंदरि सैलाब आयो, जेको चयो थो वञे उन खां पोइ जेको आहे उहो सैलाब कोन आयो। तॾहिं जे माण्हुनि दाहूं करणु शुरू कयूं त जेको हीउ सैलाब आयो आहे असां सम्झूं था त इन सैलाब खां पहिरीं जेका हीअ बरसाति पई इन बरसाति खां पहिरीं आसमान में हिकिड़े अजीब ऐं ग़रीब क़िस्म जूं उॾामूं हुयूं। उनजे दाहनि ऐं कूकनि खां पोइ उन ते सरकार छा कयो जो हिकिड़ी कमेटी ठाही ऐं डिफेंस मिनिस्ट्री खे मोकिलियो त तव्हां रिपोर्ट ॾियो। डिफेंस मिनिस्ट्री जेका रिपोर्ट ॾिनी उन ते माण्हू मुतमिन कोन थिया, सरकार मुतमिन कान थी। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो मिनिस्टर मोकिलियो वियो जेको वियो ऐं वञी उहो डिफेंस मिनिस्ट्री जा रिकॉर्ड ॾिसी आयो।
उन वापसी में जेका रिपोर्ट ॾिनी आहे, जेका ऑन दी रिकॉर्ड आहे रिपोर्ट, उहा रिपोर्ट इहा हुई त मूं सॼो रिकॉर्ड ॾिठो, उन जे अंदरि ही जेके हींअर बरसातूं थियो ऐं बरसात जे नतीजे में सैलाब आयो, उन सां लाॻापियल का बि शइ न मिली। पर गुज़िरियल 6 महीननि जो समूरो रिकॉर्ड गुम आहे। हा, रिकॉर्ड हुजे त शइ जी ख़बर पवे। 2003 जे अंदरि जेके बर्तानिया जा रिकॉर्ड डिक्लासिफाई थिया, उन्हनि जे अंदरि चयो वियो त हीउ असांजो फलाणो कुझु मंसूबो हुयो जंहिंजो तजुर्बो कयो वियो। यानी 50 सालनि खां पोइ जेके रिकॉर्ड ज़ाहिर थियनि था, तॾहिं जे माण्हुनि जेके दाहूं ऐं कूकूं कयूं वेठे, उन टाइम ते त उन्हनि जो जवाबु ॾिनो वियो। पर 50 सालनि खां पोइ जो जॾहिं रिकॉर्ड ज़ाहिर थिए थो ऐं पधिरो थिए थो, उन जे अंदरि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं अथनि त इहो असांजो फलाणो गुझो मंसूबो हुयो। हुनजे करे अमेरिका जो हिस्ट्री चैनल जेको CIA जे रिकॉर्ड ते डिक्लासिफाइड सीरीज़ हुन ठाही आहे, जेका ॾिसण वटि आहे। जेके दोस्त थोरी घणी अंग्रेज़ी खां वाक़ुफ़ आहिनि, उहे उन्हनि खे ॾिसनि। जेको न फ़क़ति डिक्लासिफाइड सीरीज़ ॾिए थो, पर उन सां गॾोगॾु उन डॉक्यूमेंट जो हवालो बि उनजे अंदरि जेको थिए थो। उन इहा ॻाल्हि कई आहे त 1967 में वियतनाम जे अंदरि मुसलसल अमेरिका खे जेका शिकस्त थी वेठे, उन खां पोइ अमेरिका मसनूई तरीक़े सां मॉनसून खे 45 ॾींहंनि ताईं वधाए छॾियो। इहो रिकॉर्ड आहे जेको अमेरिका जो चैनल आहे, जेको CIA जे रिकॉर्ड जेके पधिरा थी वेंदा हलिया आहिनि, उन्हनि ते फिल्मूं ठाहींदो आहे, उन जे हवाले सां उहा ॻाल्हि पूरी करे पियो। शक उन शइ ते असीं करे सघूं था जेका शइ असीं चऊं त जेका केरु एडमिट न पियो करे, हुनजी उहा क़बूलियत आहे जेका हुनजे 30 सालनि खां पोइ पधिरी जेका थिए थी। ऐं गॾोगॾु हुन इल्ज़ाम लॻायो, उन डॉक्यूमेंट जे अंदरि इल्ज़ाम बि लॻल आहे त न फ़क़ति इहा असां कईसीं, पर रूस असांखे ॾेखारण जे लाइ ऐं उनजी सॼी शइ जो बदिलो वठण जे लाइ पोलैंड जे अंदरि 1 साल ताईं बरसाति थियणी कान ॾिनी ऐं ॾुकार पैदा करे छॾियो। जंहिं ते कुझु जेके शयूं आहिनि जेके असांखे चीन जॾहिं उन ते ॻाल्हाइण ॿोलाइण शुरू कयो आहे, चीन जी उहा मिनिस्ट्री जॾहिं ॻाल्हाइण ॿोलाइण शुरू कयो आहे, त अलाही का जेके शक वञनि था, उहे शक पका थी था पवनि। 2003 में चीन सरकारी सतह ते ऐलान कयो त असां ॾे 2005 में ओलंपिक्स गेम्स वेठियूं थियनि। उन्हनि ओलंपिक्स गेम्स में असां छा कंदासीं, जो छाकाणि जो उहे गेम्स थियनि वेठियूं गर्मीअ जे महीने में ऐं ठीकु ठाक गर्मी हूंदी, उन जे करे असां बंदोबस्तु कयो आहे त बीजिंग जे अंदरि शहर जे अंदरि का बि गर्मी न थिए। ऐं गॾोगॾु इहो साॻियो टाइम आहे जेको बरसातुनि जो आहे, ऐं चीन जे अंदरि ठीकु ठाक बरसातूं पवंदियूं आहिनि। तंहिंजे करे असां बंदोबस्तु कयो आहे त जिते बि रांदियूं थींदियूं उते बरसाति न थिए। ऐं मौसम खे ख़ुशगवार रखण जे लाइ बीजिंग जे चोतरफ़ बरसातूं थींदियूं। ऐं दुनिया उनखे ॾिठो त 2005 जे अंदरि बीजिंग शहर जे अंदरि बरसातूं कोन थियूं, बीजिंग शहर जे चोतरफ़ बरसातूं पवंदियूं रहियूं। ॿियो हुन ऐलान कयो, उहो इन ऐलान कयो 2009 में, शायदि सितंबर जे महीने जो, जंहिंजे अंदरि हुन चयो त अक्टूबर जी 1 या 2 तारीख़ ते चीन जे फलाणे शहर, उन जे अंदरि शहर सॼे जे मथां बर्फ़ पवंदी, ऐं जेका 1.5 सदीअ खां पोइ बर्फ़ पवण वारी आहे, पर असीं अॻु में तव्हांखे ॿुधायूं था त उहा बर्फ़ कुदरती न, पर मसनूई टेक्नोलॉजी जे करे थिए पई। साइंस जे इन राज़नि खे पधिरे करण में चाइना उहो पहिरियों आहे जंहिं अॻु में चयो त असीं इन क़िस्म जी शइ करण वारा आहियूं। तंहिंजे करे असां जॾहिं इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसूं था ऐं पोइ जॾहिं असांजा इन क़िस्म सां शक ज़ाहिर थियनि था, उहे इन सॼी शइ खे वधीक पको ऐं पुख़्तो कनि था। पर जॾहिं असीं निकोला टेस्ला जे उन्हनि सभिनी शयुनि खे पाइण जी कोशिशि कयूं था, जंहिंजे लाइ इन क़िस्म जूं शयूं तमामु घणियूं आहिनि, छाकाणि जो इन सॼे रिकॉर्ड खे पधिरो त कई कोन वियो आहे, उहो त हिकिड़े राज़ में रखियो वियो आहे। जंहिंजे लाइ इन क़िस्म जूं शयूं आहिनि त हुन माण्हूअ जे ज़हन जंहिं फ्रीक्वेंसी ते हले थो, जेका वेरी वेरी लो फ्रीक्वेंसी चइजे थो, उन ताईं हू पहुची चुको हो। जेकॾहिं उहे सिग्नल उन्हनि मां छॾिया वञनि हलिया त उहे सिधो माण्हूअ जे ज़हन ते हमिलो कंदा वञनि। हींअर जेको किताब 2009 में शाया थियो आहे अमेरिका जे अंदरि, जेको अमेरिका जी नेक्स्ट 50 साल जी पॉलिसी छा हूंदी, जेको स्काक्राफ्ट ऐं ब्रज़िंस्की जे विच में हिकिड़ी गुफ़्तगू आहे, उहा कई वई आहे। छाकाणि जो इहे ॿई माण्हू आहिनि जेके फॉरेन मिनिस्ट्री जे हवाले सां, फॉरेन पॉलिसी जे हवाले सां चया था वञनि त इंतहाई अहम माण्हू आहिनि, उन्हनि खां गुफ़्तगू कई वई आहे। उन में जेको रूस सां लाॻापियल चैप्टर आहे उहो इंतहाई इंपॉर्टेंट आहे, जंहिंमें इलाही को ख़बरूं चालू कयूं वियूं आहिनि, जंहिं ते
ख़बर न आहे त उहा शइ सही आहे या ग़लति आहे। हुननि पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो ख़ौफ़नाक क़िस्म जो प्यूटन खे ठाहे अमेरिका जे अॻियां पेश करण जी कोशिशि कई आहे, जंहिंजे दर हुननि चयो आहे त प्यूटन जॾहिं पहिरियों दफ़ो प्रेसिडेंट थियो हुयो तॾहिं हुन KGB जी जेका असां गजाणी कोठाई हुई नवनि ऐं रिटायर्ड थियल सभिनी माण्हुनि जी, ऐं जॾहिं उहे सभई गॾु थिया त प्यूटन जेका शुरूआति कई हुई उहा इन शइ सां शुरूआति कई हुई त पहिरियों फरीज़ो पूरो थियो। इन शइ सां हू शुरूआति कनि था। गॾोगॾु हुननि इहा ॻाल्हि कई आहे त कज़ाकिस्तान जे भरिसां रियासत आहे जिते अमेरिका अची इंतहाई हसास क़िस्म जा जेके हथियार आहिनि उहे स्टोर करण जी कोशिशि कई आहे, जंहिं ते बार बार रूस एतिराज़ कंदो रहियो। उन ते गुफ़्तगू जे दौरान हू ॻाल्हि कंदा, छाकाणि जो किताबु हिते असां वटि कोन आयो आहे, इंटरनेट जे ज़रिए सां ई असांखे उहो किताबु मिलियो पिए। उन जे अंदरि उहा शइ लिखियलु आहे त ब्रिज़ंस्की जॾहिं हुनखे बयानु करे थो, उहो चए थो प्यूटन अजायूं रड़ियूं करे थो। उहा प्यूटन खे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे त जेका टेक्नोलॉजी रूस वटि आहे ऐं जेका टेक्नोलॉजी असां वटि आहे हुन जा मीज़ाइल असांजे लाइ नाकार आहिनि ऐं असांजा मीज़ाइल हुननि जे लाइ नाकार आहिनि। इहा सॼो असीं गॾु कयूं वेठा ईरान जे लाइ, पर हू हरूभरू जेको आहे इन ते एतिराज़ करे थो, पर छाकाणि जो उहे सभु शयूं उन सतह ते पधरियूं आहिनि कोन जो असीं उन ॻाल्हि खे चिटे नमूने सां पेश करे सघूं। इहे उहे माण्हू आहिनि जेके सरकार सां लाॻापियल आहिनि ऐं तबसरे में ॻाल्हियूं कनि वेठा, उहे दुश्मन सां कोन वेठा कनि, पंहिंजे पाण में वेही जेका गुफ़्तगू ऐं कचहरी कनि वेठा उन जे अंदरि इन क़िस्म जी शयूं पियूं अचनि। गॾोगॾु हुन इहा ॻाल्हि कई आहे त हिननि वटि उहा साॻी शइ आहे जेका जंहिंजे ज़रिए सां हुन चयो त जेकॾहिं आइनी तौर ते जॾहिं ॻाल्हि ॿोल कंदे उन तफ़सील में वञनि था त जेको अमेरिका जो रूस जो हींअर सदर आहे, छाकाणि ही प्राइम मिनिस्टर पोइ थी वियो, ॿियो सदर आयो, हुनजो उहो जेको सदर आहे उनखे जेकॾहिं डिस्क्वालीफाई करिणो आहे त उनजे लाइ ज़रूरी आहे त उनखे साबित कयो वञे इन जे रूस जे आइन मूजिबि त उहो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। उनजे करे जेके अख़्तियार आहिनि उहे तेज़ी सां जेके सदर जा अख़्तियार आहिनि उहे वज़ीर आज़म वटि हलिया वेंदा रहिया, जंहिंमें हू चवनि था त हुननि वटि उहा टेक्नोलॉजी मौजूदु आहे जंहिंजे ज़रिए सां जेकॾहिं इन क़िस्म जा रेज़िस इस्तेमालु कया विया त उहो जेको सदर आहे उहो सदर पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। इन जा पेरा वरी तॾहिं था थियनि जॾहिं 1937 जे अंदरि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं वियूं त माइंड खे कंट्रोल कंदड़ जेके रेज़िस आहिनि उहे दरियाफ़्त कया विया। उहे शयूं थोरियूं थोरियूं जेके आहिनि उहे पधरियूं थियूं वेठे, वरी पोइ उन्हनि खे क़ाबू में रखियो वियो आहे, छाकाणि जो उहे इस्तेमाल में कंहिंजे अचनि था, उहे इस्तेमाल में अचनि था फ़ौज जे, ऐं उन ते ई जेका जदीद टेक्नोलॉजी आहे उहा सॼो दारो मदार रखे थी। 1977 में न्यूयॉर्क जे अंदरि हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। उहो वाक़ियो इहो थियो आहे त राति जो 9 साढे 9 जे विच में बिजली रुकिजी वई हली, सॼो शहर जेको आहे उहो 2 कलाक बिजली जेका सा न हुई। पोइ उन ते तमामु घणी तहक़ीक़ थी, रिपोर्टूं आयूं, पर आख़िर ताईं ख़बर कान पई त उनजो फॉल्ट कहिड़ो हुयो, जंहिंजे लाइ चयो थो वञे त उहा टेक्नोलॉजी जेका टेक्नोलॉजी इन्हनि रेज़िस जे ज़रिए सां इस्तेमालु कई पई वई, उन्हनि रेज़िस जे ज़रिए सां इहा शइ मुमकिन आहे, जंहिंजी पोइ वरी हींअर कुझु साल अॻु में जेका ॻाल्हि ॿोल कई वई आहे त उन इस्तेमालु कई आहे ईरान जे मथां जेका कम्यूनिकेशन आहे उन कम्यूनिकेशन खे कीअं ब्लॉक कजे। नंढी सतह ते पाण खे ख़बर आहे न त जेकॾहिं हिते असां मोबाइल जैमर लॻाए छॾियूं त उन खां पोइ मोबाइल पंहिंजो सिग्नल कोन ॾींदी, उहा सिग्नल्स खे क़ाबू करे थी वठे। जेकॾहिं इन क़िस्म जी कंहिं मुल्क जे मथां इस्तेमालु कई वञे त उन खां पोइ छा थो थिए त उन मुल्क जे अंदरि जेका कम्यूनिकेशन आहे, जेका असां हिक ॿिए सां राब्तो कयूं था, उहा सॼी शइ बंदि थी वेंदी, मोबाइल असांजो उन वक़्त ताईं नाकारा हूंदो। इन क़िस्म जी जेका टेक्नोलॉजी आहे उहा टेक्नोलॉजी साम्हूं अची चुकी जेका सा आहे, जेका इन नमूने सां आई आहे, पर के खुले नमूने सां उनजो इज़हार कयो वञे इन क़िस्म जी शइ कान्हे। ऐं जेके कंस्पेरेसीज़ थियरियूं आहिनि 1977 में जेको ब्लैक आउट थियो हुयो न्यूयॉर्क जे अंदरि, उहे उन सां इहो उनजो कामयाबु हिकिड़ो तजुर्बो कयो वियो। इहे इन क़िस्म जा जेके तजुर्बा आहिनि उहे खोड़ सारा आहिनि जेके गुज़िरियल 1.25 सदी जे अंदरि थिया आहिनि, जंहिं ते माण्हू हैरान, जॾहिं माण्हू उनखे ॾिसे थो त माण्हुनि जे अॻियां उहे फ़क़ति मौजज़ा, माण्हू खे उहे ॻाल्हियूं सम्झ में कोन थियूं अचनि। पर जॾहिं हिननि ॿियनि पेरनि खे माण्हू खणण जी कोशिशि करे थो त तॾहिं कुझु शयूं सम्झ में अचनि थियूं त हीउ जेको मामिलो आहे उहो तॾहिं ई ज़ाहिर थींदो जेके शयूं असां खां ॻुझियूं रखियूं वयूं आहिनि, जेके शयूं असांखे पधरियूं कोन कयूं वयूं आहिनि, उहे जेसिताईं पधरियूं न थींदियूं तेसिताईं असीं उनखे सम्झी न सघंदासीं। हींअर जापान जे अंदरि ज़िलज़िलो आयो हुयो, उन जापान जे अंदरि ज़िलज़िले जे दौरान हिकिड़ी शइ जेका सा उहा ज़ाहिर थी, कुझु माण्हुनि उते ई कंस्पेरेसी थ्योरी ॾियणु शुरू कयूं त इहो ज़िलज़िलो हथरादू आहे, इहो ज़िलज़िलो कुदरती कोन आयो, हथरादू आयो।
हिते ॿ नाला आहिनि जेके इंतहाई अहम आहिनि जिन जूं जेके चङियूं ख़ासियूं बयान ॻाल्हियूं ॿोलियूं उते असांखे मिलनि थियूं जेके इन ज़िलज़िले खां 4 साल पहिरीं खां वठी आहिनि। बेंजामिन फ्रैंकलिन आहे जेको असुल पाण माउ पीउ हुनजा कैनेडा जा आहिनि पर उहो ॼायो ऐं निपनियो जापान में वॾो थियो आहे। उहो सहाफ़ी आहे। उन इंटरव्यू कयो वेठे प्राइवेटाइज़ेशन जे मिनिस्टर जापान जे हैज़र कर्नाटका खां त उन ॻाल्हि कई त ही तव्हां छो सॼी प्रॉपर्टी आसे आसे जेका विकिणो वेठा ऐं उहा विकिणो यूरोप जे माण्हुनि खे वेठा उहो छो वेठा विकिणो। त उन जे जवाब में हुन चयो त मूंखे ऑफ दी रिकॉर्ड हुन ॻाल्हि कई। उहा ऑफ दी रिकॉर्ड हुन ॻाल्हि कई त असांखे अर्थक्वेक मशीन जूं धमकियूं मिलियूं आहिनि। जॾहिं मूं चई हुन खां वधीक पुछण जी ॻाल्हि ॿोल कई हुन का बि ॻाल्हि ॿोल न कई। हुन वरी उहा उन ई टाइम ते शइ ख़बर हलाए बि छॾी त ऑफ दी रिकॉर्ड हैज़ल कर्नाटका हीअ जेका असां ॻाल्हि कई आहे। जंहिंखां पोइ हुनखे ॿिए ॾींहं ते उन टीवी चैनल सां हटायो वियो ऐं हुन ते 3 दफ़ा हमला कया विया आहिनि मारण जे लाइ। हू माण्हू जापान जे अंदरि ई रहे थो जंहिं चङो ख़ासि रिकॉर्ड मौजूदु आहे जेको चए थो मूंखे उन स्टेटमेंट खां पोइ जेको इमीडिएट रिएक्शन आयो मूं त सम्झो वेठो कूड़ वेठा ॻाल्हाइनि पर जेको ॿिए ॾींहं ते मूंखे टीवी मां कढी छॾियऊं ऐं उन खां पोइ मुंहिंजे पुठियां मूं ॾिठो त माण्हू वेठा हलनि जिन मूंखे मारण जी जेका कोशिशि कई उन खां पोइ ऐं इंटेलिजेंस मुंहिंजे पुठियां लॻी वियूं हलियूं त उन खां पोइ मूं में इहा शइ ख़्वाहिश जागी त आउं उन सॼे मामले खे पढ़णु शुरू कयां सम्झणु शुरू कयां। जंहिं ते वरी पोइ हुन हमरा हिकिड़ो किताबु लिखी छॾियो आहे जेको सहाफ़ती एतबार सां त जेको आहे सो किताबु आहे जंहिंजे अंदरि हुन रुॻो वाक़िअनि जी ॻाल्हि ॿोल कई आहे पर जीअं जेरी वेस्लो अथसि हुन सॼी साइंस छाकाणि उहो साइंटिस्ट आहे जेरी वेस्लो अथसि या एरिक डालरेट इहे ॿई साइंटिस्ट आहिनि। उन्हनि उन्हनि जे साइंसी पस मंज़र सां ॻाल्हि ॿोल कई आहे पर हिन माण्हूअ साइंसी पस मंज़र सां ॻाल्हि ॿोल कई आहे। त हाणे इहे उहे शयूं आहिनि जिन जो असां तइलुक़ रखे थो। हींअर जेके कुझु शयूं असां वटि थियूं आहिनि तव्हां पाण कुझु शयूं रुॻो सोचणु शुरू कयो थी सघे थो इतफ़ाक़ हुजे पर जेकॾहिं वाक़ई बि इन क़िस्म जी गुझी साइंस आहे पोइ असीं अमलेट कोन आहियूं। असांखे जांचण जी ज़रूरत कान्हे। असांखे इन सभिनी शयुनि खे पढ़ण जी ज़रूरत कान्हे त असीं इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसूं ऐं जांचियूं ऐं पोइ जेकॾहिं महसूसु कयूं था त इहे शयूं ईअं मफ़रूज़ आहिनि जीअं साइंस फिक्शन जे अंदरि हिकिड़ियूं फिल्मूं इन क़िस्म जूं अजीब ऐं ग़रीब क़िस्म जूं ठाही वियूं आहिनि जिन जो को बि हक़ीक़त सां तइलुक़ पाण छॾे ॾियूं। पर हिन मौज़ू खे फ़क़ति ऐं फ़क़ति इन करे छॾे ॾिजे छाकाणि जो उन जी बिज़ाहिर कंहिं बि फिज़िक्स जे किताब मां प्रूफ नथो थिए। फिज़िक्स जे किताब मां त प्रूफ कोन थो थिए त आगा रफ़ीक जेका ॻाल्हि ॿोल कई आहे उहा बि सही आहे छाकाणि जो एनर्जी खे मैटर मां एनर्जी खे हासिल करण जे लाइ जेतिरी एनर्जी जेका तवानाई मादे मां तवानाई खे हासिल करण जे लाइ जेका तवानाई मादे ते ख़र्च थिए थी उन जे बदिले में वापसी में एनर्जी थोरी मिले थी। थ्योरी ते आहे हिन क़िस्म जी जेका थ्योरी आहे उहा थ्योरी अचे कान थी। फ़क़ति आगा रफ़ीक जो मामिलो कोन्हे। आगा रफ़ीक जो मामिलो त जेको आहे उहो खणी हींअर मीडिया ते इन क़िस्म जूं जेके शयूं साम्हूं आयूं आहिनि पर पाण गुज़िरियल 30 सालनि जे अंदरि पाणीअ ते जेके तजुर्बा थिया आहिनि जंहिंखे जेकॾहिं असां HHO लिखी टाइप करे कंप्यूटर ते सर्च कंदासीं त खोड़ सारो मवादु अची वेंदो। असां उन ते डॉक्यूमेंट शुरू कयूं या हाइब्रिड वाटर ते करणु शुरू कयूं त खोड़ सारियूं इन क़िस्म जूं शयूं मिली वेंदियूं हलियूं। जो उन खां पोइ हिकिड़ो शौक़ु जाॻियो जेको असां पहिरीं गुफ़्तगू त मौजूदु हुई पर उन खां पोइ असांजो शौक़ु जाॻियो जंहिंखां पोइ हईअ जे भाइटिए इहे ऑफ दी रिकॉर्ड ॻाल्हि ॿोल जेका आहे असां क्लियर जेका कान कई आहे हईअ जे भाइटिए तजुर्बो कयो ऐं उन पाणीअ मां जेका आहे उहा बाहि लॻी पई जेको जनरेटर हलियो पिए। इंतिहाई सादी क़िस्म जूं जेके शयूं आहिनि जेके आम माण्हूअ खे बेइंतिहा फ़ाइदो ॾेई सघनि थियूं पर छाकाणि जो उन सां लाॻापे में आहे। हाणे इहा शइ रुॻो उन सां लाॻापे में कोन्हे। इहा शइ जेका हफ़्ते जे तजुर्बे में मुंहिंजे ख़्याल में हई पाण घणो लॻो हुयो 1 हफ़्तो। हई आउं नॉन टेक्निकल माण्हू आहियां असांखे स्क्रू खोलण बि कोन ईंदो अथव। हईअ खे ईंदो आहे हई इलेक्ट्रॉनिक्स जो माण्हू मूंखे त स्क्रू खोलण कोन ईंदो आहे। मूंखे सर्किट ब्रेकर जी का ख़बरचार जेका असां कान्हे पर रुॻो हिकु दफ़ो असां इंटरनेट ते उहो मवादु पढ़ियोसीं। उन मवाद खे पढ़ण खां पोइ उन जे अंदरि जेकी शिकिलियूं लॻल आहिनि उन शिकिलुनि खे ॾिसण खां पोइ उन जी जॾहिं असीं कॉपी कयूं था कॉपी जे अंदरि हफ़्ते जे अंदरि असांखे उहो नतीजो मिले थो जंहिंजे अंदरि ज़रूरु पोइ कुझु सुवाल बि थियनि था। पाणीअ खे बाहि लॻी थी वञे हली प्लेटूं असांजूं सड़ी वयूं 24 कलाकनि जे अंदरि जेके प्लेटूं अंदरि इस्तेमालु कयूं उहे ॻरी वयूं हलियूं पर जेका हिकिड़ी अहम शइ हुई उहा आहे त बैटरी जे करण ते बाहि लॻी वञे हली। इहा शइ आम आहे एतिरी ॾुखी कान्हे पर इन जे अंदरि जेका सभ खां वॾे में वॾी रुकावट आहे हिकिड़ी डॉक्यूमेंट्री आहे जेका गूगल ते तव्हां ॾिसी सघो था वर्ल्ड रन ऑन वाटर
जंहिं ते तव्हांखे उहा समूरी तहक़ीक़ मिलंदी जेका पाणीअ ते कई वई आहे त पाणी एज़ ए फ्यूल जी हैसियत में, ॿारण जी हैसियत में उनखे कीअं इस्तेमालु करे सघिजे थो। 1977 में जंहिं साइंटिस्ट ऐं उनजो हिकिड़ो तफ़सीली इंटरव्यू बि उनजे अंदरि तव्हांखे जेको सो मिलंदो इन डॉक्यूमेंट्री जे अंदरि। 1977 जे अंदरि जंहिं साइंटिस्ट पहिरियों दफ़ो न्यूयॉर्क जे अंदरि पेटेंट्स रजिस्टर कराया, जंहिं पाणी ते कार हलाई हुई, उनजे बदिले में चवे थो त मूं इन ख़्वाहिश सां उहे पेटेंट्स रजिस्टर कराया हुआ त अरबें डॉलरनि जो तेल हर साल अमेरिका ख़रीद करे थो ॿियनि मुल्कनि सां। आउं उनखे इन क़िस्म जो फ्यूल ॾियां जो उनजे ज़रिए सां पाण इहे एतिरा पैसा बची पवंदा। उनजे नतीजे में मूंखे छा मिलियो? उनजे नतीजे में मूंखे मिलियो त जापान ऐं यूरोप जे कंहिं मुल्क में ट्रेवल न करे सघंदे। इहा ॻाल्हि ॿोल जेका तूं हींअर इहा ॻाल्हि ॿोल करे वेठो त हीअ टेक्नोलॉजी तो वटि आहे, जंहिंजा तजुर्बा थिया, पेटेंट्स रजिस्टर थी विया, उन खां पोइ इन जी ॻाल्हि कॾहिं तूं मंज़र आम ते न आणींदे। फलाणियूं 4 ॾूरायूं, जीअं माण्हू हुजे कराची जो, उहो तजुर्बो करे कराची जो, वरी पोइ उनखे चवनि तूं रहंदे किथे वञे, तूं वञी रहंदे उतरनि इलाइक़नि में जेको सो वञी रहंदे, गिलगत में वञी रहंदे, जिते को माण्हू ई कोन हूंदो उते वञी रहंदे, पोइ तोखे असीं 200 एकड़ ज़मीन ॾेई था छॾियूं, तूं हुन ते वेठो भले कर। जीअं उन में वक़्तनि ब वक़्तनि मूंखे थ्रेड्स मिलंदा रहिया जेके लाइफ थ्रेड्स आहिनि। इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि उहे असांखे जेके से मिलंदियूं आहिनि। हाणे इन समूरी शइ खे वरी साॻी शइ अचे थी त साइंस सचाई जी परख छा आहे? सचाई जी परख त उहे इदारा जिन खे असां हिन वक़्त ते डिनाय बि नथा करे सघूं। जेकॾहिं असीं उन्हनि खां इनकार कयूं था त पोइ असां कहिड़ी शइ, यानी पोइ असां वरी उन साॻी शइ जेका हिकिड़े दौर में यूनान जे अंदरि वञी पैदा थी हुई, जेका सोफिस्ताई नुक़्ते खां हो त का बि शइ एतबार जोगी कान्हे, साइंस बि एतबार जोगी कान्हे, त असीं उन ॾाके ते वञी जेके पहुचंदासीं। पर जॾहिं असीं सम्झंदासीं त इहे सभई इदारा इन्हनि सभिनी खां वधीक ताक़तवर, उहे ताक़तवर रियासतूं आहिनि, उहे मिलिट्री इहे जेके से इदारा आहिनि, ऐं गॾोगॾु उहे लॉबीज़ आहिनि जेके इंतिहा पैसो कमाइनि वेठा, उन्हनि लाइ कमु आहे त इन क़िस्म जूं जेके रिपोर्टूं आहिनि उहे रिपोर्टूं आम ते आणनि। जेकॾहिं हिन मामले खे हिते रोकियो बि वियो त आसानी सां अमेरिका जी, यूरोप जी का लेबोरेटरी रुगो हिकिड़ी ॾेई छॾे त असां इन सॼे ट्रेस मां इन नतीजे ते पहुचूं त इन मां इंतिहाई केमिकल, ख़तरनाक केमिकल नतीजा निकिरनि था, जंहिंसां इंसान खे नुक़सानु पहुचे थो। त तव्हां ॾिसंदो यूनाइटेड नेशन बि हुनजे अंदरि एक्टिव अची वेंदी हली, एनवायरमेंट जी पॉलिसी हुन सां लॻी वेंदी हली, ऐं कानून ठहंदे बि देरि कान थी सघे त कानून ठही वेंदो हलियो त बाबा जेके बि हिनखे कई आहे हुनखे 3 साल टीप या 7 साल टीप। हुननि खे रोकण जे लाइ उन्हनि लॉबीज़ वटि सभ खां वॾे में वॾा जेके हथियार आहिनि उहे त रियासतूं आहिनि, हुन रियासतनि जा कानून आहिनि। हुननि कानून लाइ कहिड़ी जेका असां अहमियत आहे? हिते तव्हां ॾिसो त पाकिस्तान जो जंहिं क़िस्म जो हुनजे अंदरि हिन लाइ कानून ठाहिण को मसइलो आहे। जेतिरा कानून हिन दौर जे अंदरि गुज़िरियल 10-12 सालनि जे अंदरि थिया आहिनि, ऐं पाण सभई ॾिसां पाण सम्झो था कानून त जेको आहे राति जो ख़्वाब अची वञे ऐं ॾिसिजे त फलाणो माण्हू रोके वेठो, कानून ठाहे छॾियो, ॿिए ॾींहं ते हथ खणी ॻाल्हाया, ॿिन्ही हाउसिस जे अंदरि ऐं कानून पास थी वेंदो। इन क़िस्म जी जेका शइ आहे, ही उहे शयूं हुयूं जेके वेव टेक्नोलॉजी तव्हां कॾहिं कॾहिं उर्दू अख़बारनि जे अंदरि ज़रूरु उहो पढ़ियो हूंदो, सिंधी अख़बारनि जे अंदरि इन क़िस्म जी शयूं घटि थियूं रिपोर्ट थियनि। कॾहिं कॾहिं उर्दू अख़बारनि जे अंदरि कॾहिं कॾहिं इन क़िस्म जो अचनि त अमेरिका जे अंदरि या मुल्क जे अंदरि हिकिड़ी ख़िज़ाई मख़लूक खे ॾिठो जेका हेठि प्लेट नमा शइ हुई, उनजे ज़रिए सां हेठि लथो पियो। हिकिड़ी शइ उहा जेका गोल हुजे, जेका प्लेट नमा जेका सा हुजे, उनजे ज़रिए सां हेठि लथी पियो, उनखे ॾिठो पियो। उहा लथी किथे का ख़बर चार जेका सघनि। अंग्रेज़ी में उनजो जेको नालो आहे उहो आहे अनआइडेंटिफाइड फ्लाइटिंग ऑब्जेक्ट्स, अणसुञापजंदड़ उॾामंदड़ शयूं, जंहिं ते अलाए मफ़रूज़ा लिखिया विया आहिनि, फिल्मूं ठाही वियूं आहिनि, चए फिज़ाई मख़लूक थी अचे, ही थी अचे, हू थी अचे, यूएफओ आहिनि, अलायंस जे नाले सां खोड़ सारी फिल्मूं जेके ठाहियूं वियूं। मूं जहिड़ो माण्हू जॾहिं हुनखे पढ़ंदो त आउं चवंदो राम पाई वेठा कनि, ही सॼो माण्हुनि खे कीअं जेको आहे मुंझाइणो आहे, इन तरफ़ वञनि पिया। पर जॾहिं माण्हू हिन क़िस्म जी शयुनि खे पढ़ण ऐं उनजी गहराई तरफ़ वञण जी जेका कोशिशि की आहे, त उन खां पोइ ॿियुनि शयुनि जी ख़बरचार पवे थी। कहिड़ी शइ थी हिन जे अंदरि इस्तेमालु अचे, उनजी अञा का तौर ते ख़बर कान्हे। पहिरियों जेको इहो वाक़ियो पेश आयो आहे, जेको अमेरिका जे अंदरि या कैनेडा जे अंदरि
1878 में हिकिड़े हारीअ ॻाल्हि कई त मूं ॾिठो त हिकिड़ी उॾामंदड़ प्लेट हुई, जीअं पाण सासर चवंदा आहियूं हुनखे, पीअण वारी सासर, उन वांगुरु उहा उॾामी वेठे तेज़ फिरी वेठे, उहा मूं 10 मिंट ॾिठी, उन खां पोइ गुम थी वई। इहा पहिरियों दफ़ो रिपोर्ट थी। ॿियो दफ़ो सन फ्रांसिस्को जे अंदरि जेका रिपोर्ट थी, 3 माण्हुनि उहा ॻाल्हि कई त असां हिकिड़ी प्लेट ॾिठीसीं जेका ईअं हली वेठे ऐं तेज़ी सां हली वेठे गुम थी वई। उन खां पोइ उहो वाक़ियो वरी 1916 जे अंदरि नज़र थो अचे, पोइ 1926 जे अंदरि नज़र थो अचे, वरी 1926 जे अंदरि तिब्बत वारे इलाइक़े सां लाॻापियल माण्हुनि जेको सो चयो त असां हिकिड़ी प्लेट ॾिठीसीं जेका इहा जंहिंखे पाण चवंदा आहियूं फ्रेपान वांगुरु हुई, जंहिंखे हथियो कढी छॾिजे, इन वांगुरु हुई, उहा फिरी वेठे, पर उन ते सिज जी रोशनी पवण जे करे बिल्कुलु ईअं पियो नज़र आयो ॼण त ॿियो सिज हुजे। उहा 15-20 मिंट ॾिठीसीं, उन खां पोइ गुम थी वई। इन खां पोइ खोड़ सारा अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जेके असांजे साम्हूं आया। जर्मन्स जे लाइ चवनि था त इन्हनि इन क़िस्म जा ॻुझा हथियार ठाहिया हुआ जेके दुश्मन खे जेको आहे परेशान करे विझनि। जर्मन मुखालिफ़ फ़ौज जॾहिं उहे जहाज़ उॾामिया पिए त उन्हनि रिपोर्ट कयो त असांजे पुठियां ॿरंदड़ गोला जेके असांजे पुठियां जेके से उन्हनि जहाज़नि जे पुठियां हलिया पिए ऐं चङे ख़ासी देर जे पुठियां जेके असांजे पुठियां हलिया पिए ऐं पोइ गुम थी विया। उहे किथां पैदा थिया, कीअं पैदा थिया, उनजी का बि ख़बरचार कान्हे। कूड़ आहे, सच आहे, इन जी का बि ख़बरचार कान्हे। 2008 में बर्तानिया उहो पहिरियों मुल्क आहे जंहिं उहे पंहिंजा सीक्रेट्स रिकॉर्ड ओपन कया, जंहिंजे अंदरि उन इहा ॻाल्हि कई आहे त इहे सभई जेके इन क़िस्म जा जेके असांजे मुल्क तजुर्बा कया सही। उन खां पोइ अमेरिका इहा ॻाल्हि कई आहे, रूस कई आहे, फ्रांस कई आहे, स्वीडन कई आहे, ऐं इन क़िस्म जा 15 ईरान जे अंदरि बि ईरान ताईं उहे पंहिंजा रिकॉर्ड डिक्लासिफाई कोन कया आहिनि। इन क़िस्म जा 2 वाक़िया ईरान जे अंदरि बि रिपोर्ट कया विया। यानी ओचितो असां ॾिसूं आसमान में उॾामंदड़ के शयूं ऐं गुम थी वञनि हलियूं, उहे केॾी महिल ककर जे वांगुरु असांखे महसूसु थियनि, या उहे केॾी महिल ॿरंदड़ गोले जी हैसियत में असांखे शामिलु थियनि, या असां सम्झूं त का प्लेट आहे जेका तेज़ी सां मुंहुं वेठी करे। उन जे पुठियां जॾहिं असीं थोरी, छाकाणि इहा तमामु थोरो टाइम थियो आहे जो उनखे 4-5 साल बसि थिया आहिनि जो इन क़िस्म खे इक़रार कयो वियो। हाणे न फ़क़ति इन खे इक़रार कयो वियो आहे, उनखे न फ़क़ति इक़रार कयो पधिरो कयो वियो आहे, पर गॾोगॾु इन पधिराई इहा शइ खे साबित नथी करे त का न का टेक्नोलॉजी जेका इस्तेमाल में बांधी पई वञे। उन टेक्नोलॉजी ते रशियन साइंटिस्ट कुझु शयूं जेके गुज़िरियल साल ॾेढ जे अंदरि, छाकाणि रिकॉर्ड डिक्लासिफाई थिया आहिनि, उन जे अंदरि इहा शइ जेका कई आहे त इहा टेक्नोलॉजी साइंस वटि अॼु खां 1.25 सदी अॻु में मौजूदु थी चुकी आहे त हीअ जेका पेन आहे इहा धरती जी कच्छ जी शकल मुखालिफ़ मथे थियणु शुरू थी वञे, जेको बिज़ार ॼण माण्हू चए जादू आहे। ऐं उन नंढा नंढा इन क़िस्म जा तजुर्बा करे ॾेखारिया, जंहिंजे अंदरि बि जेको हू चवंदा जेको मेन जेको किरदारु आहे, छाकाणि उन अञा तफ़सीली तौर ते वॾा ज़िक्र कोन आया आहिनि, फ़क़ति पहिरियों दफ़ो उनखे इक़रार कयो वियो आहे त इहे फर्ज़ी शयूं कोन्हनि, इहे अख़लाई मख़लूक कोन्हे, इहे त कुझा हिकिड़ा तजुर्बा जेके कया विया। प्लेट ईअं ओचितो उथणु शुरू थी वञे, न उन मां दूंहुं निकिरे, न का शइ थिए, ऐं जेका ईअं फिरणु शुरू थी वञे हली, माण्हू त उनजे पुठियां चरिया लॻा पिया, ख़लाई मख़लूक वेठी अचनि, इबादतूं वेठी थियूं अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि जे अंदरि। अॼु जेके उहे चवनि था त न इहे इन क़िस्म जा असांजा ॻुझा मनसूबा हुया जेके पधिरा जेके थिया आहिनि, ऐं खोड़ सारनि मुल्कनि उनखे जेको पधिरो कयो आहे। जेका ॻाल्हि ॿोल जेका इब्तिदाई तौर ते शक वञनि वेठा, उहे इन तरफ़ वञनि वेठा त इन जे अंदरि जेके शयूं इस्तेमालु कयूं वयूं आहिनि उहे एंटी ग्रेविटी यानी कच्छ जी शकल मुखालिफ़ इस्तेमालु कयूं वयूं आहिनि। उहा टेक्नोलॉजी जेका कच्छ जी शकल जे शयुनि खे मुखालिफ़ करे, जेका कच्छ जी शकल उन ते असरअंदाज़ न थिए, बल्कि कच्छ जी शकल जे करे उहे शयूं मथे वञणु शुरू थियनि, हेठि अचणु शुरू न थियनि। इन क़िस्म जी जेका शइ आहे उहा पधिरी थी आहे। आउं पंहिंजे लेक्चर खे मुख़्तसिर कंदुसि, रुॻो कुझु शयूं ॾींदे त असांजा इलाही का दोस्त आहिनि, मूंखे तमामु घणो शौक़ु आहे डिजिटल कैमरानि जो। पिक्सल्स वेठा ॻोल्हींदा आहियूं त केतिरो पिक्सल जेको मिली वञे, चङो पिक्सल मिली वञे जेको ठीकु आहे, 12, 13, 15 पिक्सल्स ताईं शयूं मिली थियूं वञनि, 1 ॾेढ 2 लखनि जो जॾहिं कैमरा अचंदियूं उहे अञा पिक्सल्स में जेके से वधीक आहिनि। पहिरियों दफ़ो जॾहिं गूगल अर्थ, तव्हां मां कहिड़ा दोस्त आहिनि जिन गूगल अर्थ खे इस्तेमालु कयो आहे? इलाही का दोस्त आहिनि जिन गूगल अर्थ खे इस्तेमालु कयो आहे। पहिरियों दफ़ो त माण्हू जॾहिं हुनखे ॾिसे थो त हैरान थो थी वञे, जेकॾहिं हींअर पाण चाहियूं त पाण ॾिसी सघूं था पबण शरीफ़ जी हीअ जेका जॻह आहे इहा 2001 जे अंदरि ही प्लाट कीअं हुयो,
जेके जेके तस्वीरूं मौजूदु हूंदियूं 2006 जे अंदरि कीअं हुयो 2009 में जेकॾहिं हींअर जी तस्वीर हूंदी त हींअर जे अंदरि पाण खे ख़बरचार जेका पइजी वेंदी ओतिरियूं जेके से पर जेकॾहिं असां इन साॻी शइ खे इन जांच खे वधीक पाइण जी कोशिशि कयूं था ऐं ॾिसण जी कोशिशि कयूं था त 1954 जे अंदरि B2 जे नाले सां कैमरा ठही जेका फौजनि खे ॾिनी वई हुई एयरफोर्स खे ॾिनी वई हुई अमेरिका जे अंदरि ऐं साॻी छाकाणि अमेरिका जे अंदरि उहे रिकॉर्ड तकड़ा ज़ाहिर थियनि था बिनिस्बत रूस जे ऐं ॿियनि मुल्कनि जे उन जे बाबति चयो थो वञे त हितां खां उहा कैमरा या उहा जंहिं शइ में लॻल हुजे उहा हितां खां एतिरी मथे हुजे जो पाण बि ॾिसूं वई जाम वारा माण्हू बि ॾिसनि वई उनखे दवा मथे जेका एतिरी शइ जेका आहे ऐं हैदराबाद वारा ॾिसनि वई टंडो मोहम्मद खान वारा ॾिसनि वई यानी 20 किलोमीटर मथे 20 किलोमीटर मथे जेकॾहिं का शइ हूंदी ऐं उहा विच ते हूंदी त हिक ई टाइम ते पाण ॾिसंदासीं टंडो मोहम्मद खान ॾिसंदो टंडो जाम ॾिसंदो हैदराबाद ॾिसंदो जामशोर ॾिसंदो उतां खां जेकॾहिं तस्वीर कढे त उन तस्वीर में पट ते पियल माची हुजे दवान वारी जेका पर्ची जंहिं ते सन्हा अखर लिखियल हूंदा उहा पर्ची हुजे त उन तस्वीर खे उतां खां तव्हां उन दवा ते लिखियल सन्हा अखर पढ़ी सघंदो इन क़िस्म जी शइ 1954 में थी आहे हाणे तव्हां तसवर कयो त जेका हींअर शइ हूंदी जेका हीअ हुई 1954 में जंहिंखां पोइ अलाए केतिरियूं तहक़ीक़ूं थियूं आहिनि केतिरियूं शयूं थियूं आहिनि असांखे त अञा ताईं रुॻो चित्र ॾिसूं था चयो वाह वाह हेॾी वञी जेका त पहुती आहे वाह इहा त असां हाणे ताईं हिननि कई आहे आज़ादु तव्हां असां वरी ॾिसूं ऐं उन्हनि जे मफ़ाद लाइ कमु कयूं जो उते वरी असीं एड था करे छॾियूं बाबा हीअ पबण चढ़ी साईं इस्माइल जो घर हाणे भले साईं इस्माइल जे घर ते हुतां एड्रेस पर इहे जेके शयूं आहिनि इहे शयूं जेके असां ताईं अचनि वेठियूं इहे त 1954 खां पहिरीं जूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके रियासतनि वटि गुझियूं आहिनि फौजनि वटि गुझियूं आहिनि जेके मफ़ाद सां लाॻापियल माण्हू आहिनि सरमाएदार उहे उन्हनि वटि जेके गुझियूं आहिनि उनखे रोके छॾियो आहे उहे उनखे पधरे थियण नथा ॾियनि छाकाणि उन्हनि जे मफ़ाद में कोन्हनि जेकॾहिं उहे पधरियूं थी पवनि उहे साम्हूं अची वञनि ऐं उन्हनि ते वधीक तहक़ीक़ थिए त उहे बेइंतिहा फ़ाइदो ॾेई सघनि थियूं इंसान ज़ात खे अॼु उहे बेइंतिहा फ़ाइदो ॾियण जे बजाए नुक़सान ॾियनि वेठियूं हिकु फ़ौजी हथियार जी हैसियत में अमेरिका जंहिं 1967 जे अंदरि मॉनसून खे वधायो हुयो वियतनाम जे अंदरि उन लाइ मुमकिन कोन्हे त हिननि सभिनी इलाइक़नि जे अंदरि बरसातूं करे विझे उन लाइ मुमकिन कोन्हे कि हींअर शयूं रिकॉर्ड ज़ाहिर ऐं पधरा थिया आहिनि उन जे अंदरि इहा शइ ज़ाहिर कान्हे त जेके उतरनि इलाइक़नि जे अंदरि ज़िलज़िलो आयो उनखां पोइ उन पंहिंजा एजेंट मोकिले छॾिया एजेंट्स खे मोकिलण जे लाइ नेटो जी शिकिल में पंहिंजे एजेंट्स खे मोकिलण जे लाइ उन लाइ कहिड़ो मसइलो आहे त उन इलाइक़े जे अंदरि ज़िलज़िलो पैदा कनि या अलाही कुझु शयूं जेके इन ते सॼी दुनिया जा जेके इन सां लाॻापियल माण्हू आहिनि उहे सोच वीचार कनि था त छा ही इतफ़ाक़ आहे त हिकु साल जे अंदरि जेके असां बम्बई जे अंदरि बरसाति पवे थी उहो ब्लॉक आहे वॾो शहर ॿिए साल जे अंदरि कराची जे अंदरि बरसाति पवे थी उहो ब्लॉक आहे वरी कुझु सालनि खां पोइ उहा जेका बरसाति आहे उहा बरसाति पवण शुरू थी वञे हली उतरनि इलाइक़नि में जेका छॾे जेका इन जहिड़ी बरसाति चए थो कॾहिं कान थी आहे छा इतफ़ाक़ हुयो या का उन्हनि जी टेक्नोलॉजी जीअं रेज़िस्ट जे करे जेको थियो आहे त 26 ते जेको जहाज़ आहे उहो जहाज़ जबलनि में टकरायो आहे जेको हू वेठो मुड़ण जे बजाए वञी टकरायो आहे छा उन जो इफेक्ट त कोन हुयो उनखां पोइ वरी हींअर ॿुड़ा इलाइक़ा आहिनि उहे वञी उहे इलाइक़ा ॿुड़ा जेके हींअर जेके थिया इहे वञी जेके इलाइक़ा आहिनि क़िस्म जा जेके ॿुड़ा आहिनि जंहिंखे बजाए उहे शयूं आहिनि जिन खे असां शक जे दायरे में आणे सघूं था उन ते वधीक पढ़ण जी ज़रूरत आहे तंहिंजे करे मुंहिंजो जेको मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल करण जो जेको मक़सदु आहे उहो इहो हुयो त हिकु दफ़ो असां उहो शयुनि खे सम्झण जी कोशिशि कयूं उन्हनि खे ईअं इग्नोर न कयूं त इन क़िस्म जूं शयूं पर इन जे पुठियां इहो सोचण जी कोशिशि कयूं त थी सघे त इन जे पुठियां का ॻुझी मौजूदु हुजे जेका घटि में घटि हिकु नाले जे हिसाब सां थी चुकी आहे जंहिंखे केरु हाणे इनकार नथो करे सुप्रीम कोर्ट जे हुन फ़ैसिले मुताबिक़ त इहो निकोला टेस्ला जेको इम्पोर्टेंट हुयो जंहिंजी उहा क्लिप दुनिया वटि मौजूदु आहे जेका हिकिड़े ई टाइम ते उहा टेक्नोलॉजी हुन अमेरिका रूस कैनेडा ऐं बर्तानिया खे ॾिनी हुई इन माण्हू जो गुझो नालो छो आहे असांजे हिसाब किताब